बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिनी डांद न बिज तिनी बि तुंहिंजो आसरो, पोयो भारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। अस्सलामु अलैकुम व्यूवर्स, आऊं आहियां अव्हांजी मेज़बान ताहिरा जो प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह मेरान। प्रोग्राम अव्हांजी दिलनि जे क़रीब ऐं अव्हांजी दिलनि जे वेझो सुबुह जे वक़्त में नशिर थिए थो। टाइमिंग अव्हां सभिनी खे ख़बर आहे त 10 बजे खां वठी 12 बजे ताईं असां लाइव प्रोग्राम नशिर कंदा आहियूं। प्रोग्राम ऑन द स्क्रीन लाइव हले पियो। उन खां अलावा तव्हां फेसबुक ते बि असांखे ॾिसी रहिया हूंदव। ऐं जेकॾहिं आउं रिपीटेशन जी ॻाल्हि कयां त मेहरान टीवी ऑफिशियल जे नाले सां असां वटि चैनल मौजूदु आहे ऐं तव्हां उते वञी करे इन द रिपीटेशन प्रोग्राम्स ॾिसी सघो था। मूंखे उमेदु आहे त तव्हां जंहिं हाल में बि हूंदव, अल्लाह पाक तव्हां ते रहम करम कंदड़ आहे। रब पाक जी ज़ात आहे जेका सिज पोइ उभारे थी अवल हर इंसान ताईं जेको उनजो हक़ु आहे, जेके उन जूं बेसिक नीड्स आहिनि, अल्लाह पाक उन्हनि ताईं पहुचाए थो। हींअर जो जेको वक़्तु आहे उहो इंतिहाई ॾुखियो वक़्तु आहे। इहो इम्तिहान आहे हर इंसान जे लाइ। असां जंहिं इलाइक़नि में रहूं था, जेके असांजी ॿहिराड़ी जा पासा आहिनि, जेका असांजी सिंध आहे, उनजी सूरत हाल खां तव्हां ऐं असां सभु वाक़िफ़ु आहियूं। माण्हुनि जी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे, सिचुएशन तमामु ख़राबु आहे। ॾींहों ॾींहुं सिचुएशन तमामु घणी ख़राबु थींदी पई वञे। राति मां कुझु क्लिप्स ॾिठा, कचे जा इलाइक़ा हुया, माण्हू सिंधू दरिया जे किनारे खां वेठल आहिनि, उहे पंहिंजा माल रखियो वेठा आहिनि, उन्हनि जा सामान घर जी छितुनि जे मथां हुननि जेको आहे सो कंहिं बि तरीक़े सां पैक करे ॿधी करे उते रखिया आहिनि। उन्हनि जी सिचुएशन तमामु घणी ख़राबु आहे। बीमार थियनि पिया, उन्हनि ताईं को खाधो खणी पहुचाए न पियो। उन वीडियो क्लिप में मूं जेके रिव्यूज़ ॿुधा, इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि आहे। उहे माण्हू चवनि था हिन कचे जी आबादी में सिंधू दरिया जॾहिं हींअर अची करे असां ताईं पाणी रसियो आहे, उन में असांजा नुमाइंदा पहुचनि था, उन सिंधू दरिया जो पेट चीरंदे असां ताईं पहुचनि था, पर हुकुमरान असां ताईं कोन था पहुचनि। जेके वोटिंग जे टाइम में वॾियूं वॾियूं गाॾियूं खणी असां ताईं पहुचंदा आहिनि। तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे। हर इंसान जी अखि आली आहे। ऐं इलाही एप्रिशिएट कंदमि असांजा जेके बि नौजवान आहिनि, असां जूं भेनरूं, असांजा भाइर जेके उसी ताईं रसाई कनि पिया, पहुचनि पिया, उन्हनि ताईं फूड पहुचाइनि पिया। पर थोरो सोचण जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं असां ऑन द डेली बेसिस अंगनि अखरनि जे हवाले सां ॻाल्हायूं त 1000 मां 170 माण्हू ऑन द डेली बेसिस बीमार रहनि था। इहा असांजी सिंध जी सूरत हाल आहे। पर हिन सिचुएशन में छा आहे त 1000 मां 700 माण्हू हाणे बीमार रहनि था ऐं उन्हनि जी सार संभाल जे लाइ केर बि कोन पियो अचे, सवले नमूने सां केरु कोन पियो रसी सघे। असां पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि कंदा आहियूं। असां वटि ड्रेनेज लाइन्स ऑन द डेली बेसिस असां ॾिसंदा आहियूं त को न को गटर खुलियल आहे, रोड रस्ता ख़राबु हूंदा आहिनि। त हिन सिचुएशन में माण्हू भला किथां वञनि, किथे पंहिंजो शेल्टर ॻोल्हनि, किथे वञी करे उहे वेहनि ऐं उन्हनि जी दाद फ़रियाद करण वारो आख़िर केरु आहे। अच्छा, जेकॾहिं असां ताईं आवाज़ु पहुचे बि पियो त छा असां इहा उमेदु रखी सघूं था त सवले नमूने सां उन्हनि ताईं इमदाद पहुचे थो, उन्हनि ताईं फूड पहुचे थो। ऐं रोज़ जेकॾहिं उन्हनि ताईं बिरयानी जी हिकिड़ी प्लेट वञे पई त तव्हां सोचो त उहे माण्हू केतिरो बीमार थी सघनि था, बीमारी जे वर चढ़ी सघनि था। सो ख़ैर व्यूवर्स, इहे ॻाल्हियूं असां पंहिंजे प्रोग्राम में कंदासीं। प्रोग्राम जी सुठी ॻाल्हि आहे, मूंखे ॿुधाईंदी हलां त हमेशह जीअं बहितरीनु गेस्ट असांजे प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि। अॼु जो प्रोग्राम सुठो इन जे लाइ थियण वारो आहे जो असां जूं भेनरूं मौजूदु आहिनि। ऐं चवां त औरतूं जिन जो हिकिड़ो सुठो रोल रहियो आहे हमेशह, लतीफ़ साईं हमेशह औरतुनि खे साराहियो आहे। ऐं असांजी सिंध में जेतिरो बहितरीनु रोल हिन महिल औरतूं निभाइनि पियूं उहो साराह जोॻो आहे। ऐं भलीकार चवंदसि पंहिंजे प्रोग्राम में दीबा सर, सिंध जी कूक, सिंध जी कोयल, असांजी प्यारी भेण दीबा सर मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहे। अदी आऊं अव्हांखे भलीकार बि चवां थी। अस्सलाम वालेकुम, तव्हां मूंखे ॿुधायो कीअं आहियो? वालेकुम, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। मेहरान टीवी जी शुक्रगुज़ार आहियां ऐं जेको हर मौक़े ते ख़ुशी जो हुजे या ग़म जो हुजे मूंखे ज़रूरु यादि कंदो आहे। बिल्कुलु अदी, तव्हां असांजी सुञाणप आहियो ऐं यकीन करियो इहा हिकिड़ी पंहिंजाइप बि आहे। ऐं मूंखे सुठो लॻे पियो तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहियो। जीअं तव्हांजो आवाज़ु बहितरीनु आहे, ईअं ई तव्हां सुठी सोच जो मालिक आहियो ऐं यकीननि तव्हां अॼु पंहिंजा थॉट्स असांजे व्यूवर्स सां शेयर कंदव ऐं जेका असांजी सिंध जी हालति आहे उहा एक्यूरेट नॉलेज बि तव्हां जेको आहे सो असांजे व्यूवर्स ताईं पहुचाईंदो। उनखां अलावा अदी मारवी अवान असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। वुमेन प्रोटेक्शन सेक्टर
में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि पियूं, बहितरीन सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं हिन महिल मां उन्हनि जा कुझु स्टेटस बि ॾिसंदी रहंदी आहियां। मूंखे इलाही सुठो लॻे पियो, इलाही ख़ुशी थिए पई त हू हिन टाइम ते ॻोठनि में वञनि पियूं, बहिराड़ी में वञनि पियूं ऐं पंहिंजे वर सां हुते वञी करे हुननि जी मदद कनि पियूं, जेतिरो थी सघे पियो हू पंहिंजो रोल प्ले कनि पियूं। इलाही बहितरीनु ॻाल्हि आहे, इलाही सुठी ॻाल्हि आहे। सो वेल मूंखे तमामु सुठो लॻे पियो त अॼु मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। ऐं अव्हांखे वेलकम चवंदसि सुबुह मेराण जे अंगण ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम ताहिरा। ऐं मां एक्सपेक्ट न कयो कि असां एॾे ॾुख वारे वक़्त में ईअं करे मिलंदासीं, लेकिन गॾु आहियूं ऐं मेहरान टीवी जी महिरबानी के एॾे अहम मौज़ू खे खणी करे हली पई अॻियां। हा बिल्कुलु, ऐं शुरूआति तव्हां खां ई कंदसि। सुबुह जो वक़्तु आहे, हमेशह आउं चाहींदी आहियां त थोरो रिफ्रेशिंग वे सां असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कयूं, पर हिन टाइम ते यकीन करियो असां सभिनी जी दिलि ॾुखारी आहे, असां सभिनी जूं अखियूं आलियूं आहिनि, असां सभिनी जी सिचुएशन अहिड़ी आहे। ओवरऑल जेको बि थिए पियो असांजी सिंध में असां सभु हुन खां वाक़िफ़ आहियूं। तव्हां मां ॻाल्हि कंदी भलसि, तव्हांजा कुझु स्टेटस आउं ॾिसंदी रहां पई, तव्हां बहिराड़ी जे इलाइक़नि में विया आहियो, छा सिचुएशन आहे माण्हुनि जी, कीअं उन्हनि खे तव्हां ॾिठो, पंहिंजी ज़बानी सुबुह मेराण में तव्हां कीअं जेको असां सां शेयर कंदव? ताहिरा, जीअं त मां पंहिंजी ॻाल्हि ई ईअं शुरू कई आहे कि तव्हां सिंध जी सिचुएशन ॿुधायो पिया, त उते ई मूंखे उहे सॼा मंज़र साम्हूं अचनि पिया जेके त असां रोज़ ॾिसूं पिया, उहे मंज़र साम्हूं अचनि पिया। मां पाण वञी करे मिली आहियां जेके बोर्ड मुतासिरीन हैदराबाद ताईं पुॻा आहिनि, डिफरेंट गवर्नमेंट बिल्डिंग्स में, स्कूलनि जे अंदरि उन्हनि खे जाइ ॾिनी अथनि। उन जे अलावा कुझु ॻोठ आहिनि क़रीबी हैदराबाद जा, मां उन ताईं पुॼी सघी आहियां। जॾहिं इहा सिचुएशन वर्स थींदी पई वञे त मां पंहिंजे पाण खे हमेशह इलाही मज़बूत सम्झंदी आहियां, यकीन आहे पंहिंजी एबिलिटीज़ ते, अॻियां वधूं पिया, औरतुनि जे मथां जेके ज़ुल्म थियनि था, डोमेस्टिक वायलेंस हैरेसमेंट, उन लाइ कमु पिया कयूं। सिंध जे ॾुखे तरीन डिपार्टमेंट सिंध पुलिस सां गॾु कमु पिया कयूं। लेकिन जॾहिं इहा बोर्ड आई, ऐं उहो बि मां सोशल वर्क कंदी रहंदी आहियां, लेकिन मां पंहिंजे पाण खे हेल्पलेस फील पई कयां। आई जस्ट फील कि मां किथे किथे वञा ऐं छा छा कयूं, असां किथे असां पुॼी सघंदासीं। जॾहिं असां ॾिसूं पिया कि माण्हुनि जा, जॾहिं मां ॻोठ वयमि, मां पाण अदियुनि सां मिलियमि, शोरो ॻोठ वयमि, अला रखो सोलंगी ऐं डिफरेंट इन्हनि ॻोठनि जे माण्हुनि सां, त मूंखे चवनि था अदी असां पंहिंजो सिर बचाए निकिता आहियूं, असांजो सभु लुड़ी वियो आहे, असांजा ॿार असां बचाए कीअं निकिता आहियूं असांखे ख़बर आहे। ताहिरा, पोड़ी असांजूं अदियूं आहिनि, उते अमाऊं आहिनि जिन्हनि जूं हॾियूं भॼी पयूं आहिनि कि उन्हनि खे उतां खां हेसि ताईं केॾी तकलीफ़ में वठी करे आया आहिनि। मतिलबु असांजो उन्हनि जो इहो सभु कुझु इहो ई आहे जेको उन्हनि जो बिस्तर आहिनि, हंध आहिनि, नंढियूं नंढियूं पेतियूं आहिनि, उन्हनि जो माल आहे, उन्हनि जी ज़मीन आहे जेकी रोज़ उन्हनि खे खाराए थी, उहे ज़मीनूं असांखे बि खाराइनि थियूं। असां सभु कनेक्टेड आहियूं पाण में। मतिलबु एतिरो घणो नुक़सानु आहे कि लफ़्ज़नि में उन्हनि खे असां बयानु नथा करे सघूं। ऐं कल्ह राति एॾी ॾुखी हुई, कल्ह ॾींहं खां वठी मूंखे फ़ोनूं अचणु शुरू थी वियूं। इवन असांजो ड्राइवर आहे, उन जी बि खैरपुर नाथन शाह में उन जी फैमिली फासी पई, चारो तरफ़ फ्लडेड पाणी हो। पोइ मां कमिश्नर साहब सां ॻाल्हायो, नदीम मेमर साहब सां, त उन्हनि तमामु घणी हेल्प कई, डीसी साहब खे ॿुधायनि, बोर्ड जेकी हुते अचे पई हुन में बोट मोकिलियनि, उन्हनि खे विहारे करे कढियोसीं। बट ओनली वन फैमिली कैन रीच मी फ्रॉम द फ्लडेड एरिया, दैट एरिया यस्टरडे। सॼी राति ताहिरा मां सुम्ही न सघी आहियां। मां सिर्फ़ु इहो सोचां पई कि अञा अलाए केतिरियूं फैमिलीज़ हूंदियूं जिन्हनि वटि मोबाइल न हूंदो, जिन्हनि जा मोबाइल बंदि थी विया हूंदा। एॾी सख़्त सिचुएशन आहे, एॾी सख़्त सिचुएशन आहे, दिलि खे सुकून न पियो मिले। ऐं जॾहिं वञा थी मां 50 सूट खणी थी वञा, मां 50 बिस्तरा खणी थी वञा, मां 50 राशन खणी थी वञा, उते 600 माण्हू मुंतज़िर आहिनि। उन्हनि 600 माण्हुनि खे चवण लाइ अल्फाज़ न आहिनि मां वटि। उते मां बीहां कीअं, कंहिंखे ॾियां, कंहिंखे रोकां, कंहिंजी ज़रूरत वधीक आहे, कंहिंजी ज़रूरत घटि आहे। इन वक़्तु एॾी ख़तरनाक जेतिरी मुंहिंजी मां हयाती ॾिठी आहे, मां त अञा ताईं एतिरो वॾो कोई आफ़त ॾिठी कोन्हे। इहो एॾो सिंध जे मथां, उन जे अलावा असांजो बलूचिस्तान जे मथां, पूरे पाकिस्तान जे मथां एॾो वॾो हिकिड़ो छा कहर आयो आहे, मुसीबत आई आहे
कि सम्झ में नथो अचे कि सही हुनखे था चओ। संभालियूं कीअं। बिल्कुलु। इन वक़्तु हुकूमत खे बि असां छा रिस्पॉन्सिबिलिटी ॾियूं। हा मतिलबु इहा त हिकिड़ी नागहानी आफ़त आहे न, जंहिंजे लाइ वी वर नॉट रेडी, जंहिंजे लाइ we were not असांजी ready, सही तमामु था चओ। घणी कोताहियूं आहिनि। उहे हक़ीक़त जी ॻाल्हि तोड़े क्लाइमेट चेंज खां वठी असां ॻाल्हि कयूं, ऐं असांजे मुल्क में सिंध में गुरबत बि एॾी आहे कि असां क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि बि कयूं कंहिंसां। सुबुह निकिरनि था मज़दूरी करणु, राहत जो मज़दूरी करे घर पुॼनि था, मानी मुश्किल पंहिंजी पूरी कनि था। असां कंहिंखे बि सही हाणे ॻाल्हि क्लाइमेट आहे। चेंज ऑन द जी डेली ॻाल्हि कयूं। बेसिस हिन सिचुएशन खां हटी करे जेकॾहिं असां ॾिसूं था रोज़ जी बुनियाद ते जेके माण्हू हलनि था, जेके कमाइनि था, जहिड़े तरीक़े सां हुननि खे ट्रांसपोर्ट मिले थी, ऐं इन द एंड ऑफ द डे जेको हुननि खे मिले थो, छा उहो ॿिए ॾींहं जे लाइ एतिरो आहे जो हू ॿियो ॾींहुं सुख सां गुज़ारे सघनि? बिल्कुलु बि कोन्हे को। उन खां अलावा जेकॾहिं असां क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कयूं था, असां पंहिंजे एनवायरमेंट जी ॻाल्हि कयूं था, ॿई शयूं इंटरलिंक्ड आहिनि। ॿिन्हिनि शयुनि जो हिकिड़ो गहरो तालुक़ु आहे। ऐं उन खां पोइ असां जेको डिज़ास्टर ॾिसूं था, जेका असां मिसमैनेजमेंट ॾिसूं था, हिकिड़ी वॾी सवालिया हिते निशानी पैदा थिए थी असांजे इदारनि जे लाइ। पर असां हींअर इदारनि ते बि कहिड़ी सवालिया निशानी ॾियूं? उन खां अलावा जेकॾहिं असां पंहिंजी ॻाल्हि कयूं, असां पंहिंजे ड्रेनेज सिस्टम जी ॻाल्हि कयूं, असां पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि कयूं, ॾाढियूं कोताहियूं आहिनि। ऐं असां वरी चवंदा आहियूं माना सिधनि अल्फाज़नि में, साफ़ अल्फाज़नि में मां सिर्फ़ु एतिरो ई चई सघां थी त हीअ का कुदरती आफ़त कान्हे का, असांजी नाअहली आहे जेका बरसाति असां वटि रहमत मां ज़हमत में तब्दील थियो वञे, ऐं नंढड़े मसइले मां असां वटि हेॾा वॾा मसइला पैदा थियो वञनि। वेल व्यूवर्स, असां प्रोग्राम में कॉल्स बि शामिलु कंदासीं। कल्ह बि प्रोग्राम में असां कॉल्स शामिलु कयूं आहिनि। कचे जे इलाइक़नि मां, बहिराड़ी मां, हार्ड एरियाज़ मां माण्हू फ़ोन कनि था ऐं उहे सिधा नाला वठनि था। ऐं मां चवां थी उन्हनि जी हिमत खे सलाम आहे जो हू नाला वठी करे चवनि था असांजा बंद टुटनि था, असांजे ॻोठ में पाणी अचे थो, माण्हू पंहिंजूं ॿनियूं बचाइनि था, असांखे ॿोड़िनि था। त ॾाढे दुख जी ॻाल्हि आहे। वेल अदी दीबा साहिब मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं भेण हमेशह जेको आहे सो सोशल एक्टिविटीज़ में बि इन्वॉल्व रहियूं आहिनि ऐं अव्हां हुननि जे आवाज़ खां वाक़िफ़ आहियो, बहितरीनु आवाज़ जो मालिक आहिनि। अदी आउं अव्हां खां पुछंदसि जेका सूरत हाल आहे, जेका ॾुख जी सूरत हाल आहे असांजी सॼी सिंध में, ॾिसो हिकिड़े मिंट जे लाइ असां सिर्फ़ु सोचूं, असां सुकून सां सुता पिया आहियूं, मींहुं वसे पियो, असांजे मुंहं ते जेकॾहिं का फुड़ी किरे थी मींहं जी, असां केॾो छिरकी उथी वेंदासीं। उहे भेनरूं जेके बहिराड़ी जे इलाइक़नि में मौजूदु आहिनि, उहे न्याणियूं उहे बिना छित जे, बिना कंहिं शेल्टर जे वेठियल आहिनि। केॾी ॾुख जी ॻाल्हि आहे। तव्हां कीअं बयानु कंदव हिन सॼी सिचुएशन खे? केतिरो कहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिठो आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं त मां ईअं चवंदसि त इन ॾुखाईंदड़ जेको सूरत हाल में जेको हींअर वक़्तु ॾुखियो आयो आहे असांजी क़ौम ते, असांजी सिंध ते, तमामु हिकिड़ो ॾुखाईंदड़ ऐं तमामु हिकिड़ो ॻणती जोॻो जेको आहे वक़्तु आयो आहे असांजी भेणनि जे लाइ, असांजे भाइरनि जे लाइ, नंढड़नि नंढड़नि ॿारनि जे लाइ। अहिड़ी सूरत हाल में दिलि रोइण खां सवाइ त रही नथी सघे। एतिरी ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे। ऐं ॾिसो, जॾहिं हिकिड़ी शइ जी असांखे, हाणे आउं हुकूमत ते ॻाल्हि कंदसि, जॾहिं असांखे हिकिड़ी शइ जी ख़बर आहे त हू शइ थियण वारी आहे त असांखे हुन जे लाइ अॻु में जेको आहे उपाउ वठणु खपनि हा। त इहा बि ॻाल्हि आहे त हुकूमत करे पई बिल्कुलु करे पई, पर हुकूमत बि अधी जी ॻाल्हि वांगुरु जीअं अधी ॻाल्हि कई त केतिरो कंदी, माण्हू केतिरो संभालींदो। एतिरो नुक़सानु थियो आहे, एतिरी तबाहकारियूं थियूं आहिनि। खुले आसमान जे हेठि माण्हू वीचारा वेठा आहिनि, न्याणियूं असांजूं सिरो घाड़ो आहे, ॿाहिरि असांजा नंढड़ा ॿार जेके आहिनि उहे तड़पनि पिया था, निंड जे लाइ तड़पनि पिया था। राति जा अढाई जो टाइम आहे, 3 बजे जो टाइम आहे त माण्हू पंहिंजो घर जेको ॾही चुका आहिनि, जेको बर्बादु थी चुको आहे उन्हनि जो सभु कुझु, त उहो सिर्फ़ु पंहिंजो सिर बचाए बसि निकिरनि पिया। त इलाही ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे। अहिड़ी सूरत हाल में मां ज़ाहिर आहे गॾु आहियां पंहिंजे माण्हुनि सां, उन्हनि जे हर ॾुख में शरीक आहियां। त सिर्फ़ु हीअ न आहे त असां बसि माण्हुनि खे, तव्हांजी ॻाल्हि, तव्हां ॿिन्हिनि जेके ॻाल्हि कई सवेरे बिरयानी वारी ॻाल्हि कई, त सिर्फ़ु बिरयानी ते गुज़ारो न थिए। माण्हू जेतिरो थी सघे पंहिंजे माण्हुनि जी मदद कनि, जेतिरो उन्हनि जो हाल आहे उनखां वधि उन्हनि खे संभालियो वञे। हुकूमत खे बि खपे त उहे बि माना वॾे मां वॾो जेको आहे इक़्तदाम करे, ऐं माण्हुनि जे लाइ टेंट आहिनि, जीअं खाधो आहे, खुराक आहे, मेडिसन आहिनि, उहे पहुचाइनि। त हींअर बाक़ी तव्हांजी ॻाल्हि मां एग्री कयां थी त सिंध में तमामु घणी ख़राबु सूरत हाल आहे। ऐं असांखे सभिनी खे मिली करे जेको आहे उहो आवाज़ बि उथारणो पवंदो ऐं इन जे लाइ असांखे कमु बि करिणो पवंदो।
सही था चओ, बिल्कुलु सही था चओ अव्हां त प्रॉपर वे में असांखे रिलीफ खपे, असांजे मारूअड़नि खे फ्लड रिलीफ ॿी जी ॻाल्हि ज़रूरत जेको आहे। आउं चवणु चाहियां बिल्कुलु थी, अदी असां कंटिन्यू कंदासीं, वक़्तु बिल्कुलु। साहीअ जो थी वियो आहे। व्यूअर्स असां ब्रेक जी तरफ़ वधूं था, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। वेलकम बैक नाज़रीन। ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी, मौला मदायूं मुंहिंजूं मूर न तूं ॾिसजां, पर में पालणहार परदो तूं रखजां, मिड़ियो ई मुआफ़ कजां मुहाबे महबूब जे। उहे न्याणियूं असांजी सिंध जूं, उहे ॿारड़ियूं जेके स्कूल खां महरूम आहिनि। असां आम ॾींहंनि में स्कूल्स ॾिसंदा आहियूं जेके असांजे गवर्नमेंट जा स्कूल्स आहिनि, जिथे सवले तरीक़े सां पाणी मुहैया कोन हूंदो आहे, जिथे वॉशरूम्स जी सहूलियत कोन्हे का। हिन सिचुएशन में स्कूल्स कीअं हलंदा हूंदा? हिन सिचुएशन में जेकॾहिं स्कूल्स ॿीहर खुली चुका आहिनि ऐं उहे उस्ताद जेके PST JST जे लाइ सिलेक्ट थिया आहिनि, उहे पंहिंजो ख़िदमतूं सरअंजाम ॾियण जे लाइ वञनि बि था, त असां केतिरा श्योर थी सघूं था त उते प्रॉपर नमूने सां सुठे तरीक़े सां तालीम हलंदी हूंदी? ऐं असां वटि जेकॾहिं तालीम जी असां ॻाल्हि कंदा आहियूं, सुबह मेहरान में हमेशह, ऐं इवन मेहरान टेलीविज़न ते हमेशह हूअं स्लोगन्स ॿुधा आहिनि तालीम जे हवाले सां। हिकिड़ो आवाज़ु उथारियो वेंदो आहे, आवाज़ु उभारियो वेंदो आहे। तालीम जो मतिलबु आहे शऊर। असां जेकॾहिं शऊर जी ॻाल्हि कंदा आहियूं, यानी असां सम्झ जी ॻाल्हि कंदा आहियूं, जॾहिं सम्झ जी ॻाल्हि पैदा थिए थी, माना अव्हां जी कैपेसिटी वधे थी, सोचण जी सघ इंसान जी वधे थी, ऐं इंसानु सही ऐं ग़लति में फ़र्क़ु महसूसु करे सघे थो। त पोइ अव्हां पाण ॿुधायो, अव्हां छा था ॾिसो असांजी सिंध जी सूरत हाल? आया असांजी सिंध कॾहिं चेंज थींदी, कॾहिं तब्दील थींदी? असां उहो सिज जो किरणो कहिड़ो ॾिसंदासीं जंहिंमें असां चई सघूं त हा असांजी सिंध सुख जो को साह भरींदी? व्यूअर्स, आउं अव्हांखे ॿुधाईंदी हली आहियां त दीबा साहिब मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ऐं हुनखां अलावा मारवी अवान मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अदी मारवी, अव्हां जॾहिं वञो था बहिराड़ी जे इलाइक़नि में, त उन्हनि मारूअड़नि जी, जहांगीरनि जी सिचुएशन अव्हां ॿुधायो पिया, ऐं अव्हांजे ॻाल्हाइण मां मूंखे महसूसु थिए पियो त अव्हां केतिरा ॾुखारा आहियो। यकीनन आउं चवां थी त मुंहिंजे लाइ हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि आहे जो हीअ सिचुएशन आउं हिते वेही करे बयानु करियां पई। तव्हांजे लाइ अञा वधीक ॾुख जी ॻाल्हि आहे, छो त अव्हां वञो था, विज़िट करे अचो था, तव्हां छा था सम्झो त रिलीफ आख़िर केसीं ताईं मिलंदो, कीअं मिलंदो, कहिड़ी तरह मिलंदो, ऐं प्रॉपर वे में कमु आख़िर कॾहिं थींदो? ताहिरा, हिकु त असांजी जेके कोताहियूं आहिनि, असांजी हुकूमत जी कोताहियूं आहिनि, उहे बसि पंहिंजे पाण में विढ़ण में उन्हनि वक़्तु ज़ाया कयो आहे। उन्हनि जेके वोट ॾियनि था, उन्हनि जे लाइ को सुख जो उन्हनि तौर तरीक़ा न अपनाया। अॼु असां ॾिसूं पिया, जॾहिं ॿोॾि अचण वारी हुई, प्रिडिक्शन थिए पई बारिशुनि जी, उहो वक़्तु हुयो कि उन वक़्त में कुझु न कना टेंट सिटी तयारु करे छॾनि कि ॿोॾि मुतासिरीन खे हुननि टेंटनि में तव्हां हींअर टेंटनि जा ऑर्डर था ॾियो, तव्हांखे अंदाज़ो ई न हो कि कीअं असां लुड़ी वेंदासीं। हिकिड़ी प्रोएक्टिव अप्रोच हूंदी आहे, मूंखे उहा असांजी गवर्नमेंट में कॾहिं नज़र न आई। मां ॿियनि मुल्कनि में बि ट्रेवल कयो आहे, उते कोर्सिस बि कया आहिनि, ट्रेनिंग्स बि कयूं आहिनि। इवन असां ॿाहिरि जे मुल्कनि जूं इंटरनेशनल ट्रेनिंग्स कयूं आहिनि, कराची, हैदराबाद, इस्लामाबाद में। दीज आर कि कैंप मैनेजमेंट कीअं कजे। जॾहिं कैंप्स अचनि था, को डिज़ास्टर अचे थो, त उन कैंप्स जे अंदरि जेकी असांजी औरतूं आहिनि, उन्हनि जी ख़ासि नीड्स जो ख़्यालु कीअं रखिजे, ॿारनि जी साइकोलॉजिकल ऐं नीड्स जो कीअं ख़्यालु रखे, ज़ईफ़नि जी ऐं जेके माज़ूर आहिनि उन्हनि जी नीड्स जो कीअं ख़्यालु रखिजे। बिलीव मी, असांजी गवर्नमेंट इन लाइ बि ट्रेंड न आहे कि उहो कैंप मैनेजमेंट बि प्रॉपर तरीक़े सां करे सघे। वॉशरूम्स न आहिनि, उन जे अलावा औरतुनि जूं 1000 नीड्स हूंदियूं आहिनि, उन्हनि जी कोई सैनिटरी का उन्हनि खे फैसिलिटीज़ न आहिनि। तव्हां ॿारनि जी तरफ़ अची वञो, तव्हां ज़ईफ़नि जी तरफ़ अची वञो। मां अॼु 2 व्हील चेयर खणी वञण वारी आहियां ख़ुदा जी बस्ती में, छो जो उते टंगू ॿिनि माण्हुनि जूं टुटी पयूं आहिनि, उहे माण्हू उन्हनि खे खणी खणी हलनि था। टंगू टुटी पयूं आहिनि हिन सिचुएशन में, उन्हनि जूं, छो जो ज़ईफ़नि खे कढियनि, खिचियनि, खणी आया सिरनि ते, त ऑब्वियसली उन्हनि जी नाज़ुक आहे बॉडी, उन्हनि जा फ्रैक्चर्स पयल आहिनि उन्हनि जी बॉडी में, स्किन डिज़ीज़
ताहिरा तव्हां यकीन हाँ। कयो दवाऊं नाहिनि असां वटि, मार्केट में दवाऊं शॉर्ट थी चुकियूं आहिनि। असां हिकिड़ो कैंपेन शुरू कयो हो कोविड-19 जे टाइम में, उन कैंपेन खे असां हींअर वरी करे हलायूं पिया, उन में डॉक्टर्स वग़ैरह बि आहिनि। असां वटि डॉक्टर्स आहिनि लेकिन असां वटि दवाऊं कोन्हनि। हाणे बिना दवा जे असां डॉक्टर खे उते वठी वञी छा कयूं? हो त चवंदो हिनखे बुखार आहे, हिनखे ख़ारिश आहे, हिनखे टाइफाइड आहे, हिनखे हे आहे, लेकिन दवाऊं किथां आणियूं असां? जेके असां दवाऊं जमा करे वञूं था उहे इनफ नाहिनि उते। स्किन डिज़ीज़ शदीद फैलिजी चुकी आहे, विहतल नाहिनि 10 तारीख़ खां अञा ताईं उते माण्हू, उन्हनि जी पंहिंजी स्किन उन्हनि खे अज़ियत पई ॾे। उन जे अलावा जॾहिं असां औरतुनि जी हिते स्पेसिफिकली ॻाल्हि था कयूं त वेझण सां गॾु गॾु उन जे अलावा ॿियूं बीमारियूं बि उन्हनि खे पैदा थींदियूं थियूं वञनि, लेकिन असां वटि हिते प्रॉपर का मैनेजमेंट नाहे। एनजीओस के ऐं इंडिविजुअल माण्हुनि खे लख शाबाश आहे कि पंहिंजे घरनि मां शयूं खणी निकिरनि था, लेकिन ताहिरा पूरत न पई अञा बि थिए। ऐं मूंखे त हैरत पई थिए कि एॾा वॾा वॾा फंड्स अचनि था, एॾा ट्रक भरिजी भरिजी अचनि था, तव्हांजे मुंहिंजे माण्हुनि खे जेके असां त ॿहिराड़ियुनि जा माण्हू आहियूं न, उन्हनि खे त अञा ताईं हिकिड़ो बिस्किट बि नाहे पहुतो। किथे था वञनि? या छा पुॼी बि सघनि था या नथा पुॼी सघनि? उहे हेलीकॉप्टर काथे आहिनि जंहिंमें प्राइवेट सवारियूं थींदियूं आहिनि, जंहिंमें प्राइवेटली दावतुनि जे लाइ वञियो वेंदो आहे, उहे असांजे माण्हुनि खे छो नथियूं इन कहर मां कढी करे प्रॉपर जॻहुनि ते जल्दी पुॼाइनि? मतिलबु एॾा सवाल आहिनि ताहिरा। अॻियां हाणे जेको आहे न, टेंट सिटीज़ खे मज़बूत करण जी ज़रूरत आहे। तव्हां हींअर एजुकेशन जी ॻाल्हि कई, स्कूलनि में त बोर्ड मुतासिरीन आहिनि ऐं असां दिलि सां चऊं था कि उहो सुठी जॻह ते उन्हनि खे रखनि, लेकिन गॾोगॾु एजुकेशन जो अॻे ई खानो ख़राब आहे सिंध में। स्कूल तव्हां ॾिसो हर 2 ॾींहं खां पोइ तालीम खाते मां अचे थो नोटिफिकेशन 2 ॾींहं अञा ऑफ, 2 ॾींहं अञा ऑफ। दे डोंट हैव एनी प्लान व्हाई दे आर नॉट लाइक सेटिंग अप द कैंप्स प्रॉपर। अगरि कैंप्स के ठाहिनि त स्कूलनि में ॿार जेके हिते शहरनि जा आहिनि उहे त पढ़नि, उहे त अॻियां वधनि ऐं टेंट खे प्रॉपर तरीक़े सां। अञा ताईं मां इहो ई ॿुधां थी ऑर्डर ॾिनल आहे टेंट जो। इहे कहिड़ा टेंट जेके ठहनि ई कोन था, जेके पुॼनि ई कोन था माण्हुनि ताईं। सिचुएशन इज़ वर्स्ट। ऐं हिते ऐं सवाल असांजो इहो बि आहे, सीएसएस अफसर वेठा आहिनि, उन्हनि जा माइंड एजुकेटेड आहिनि, पढ़ियल आहिनि, हिकिड़ी अप्रोचेस लर्नड आहिनि, व्हाई दे आर नॉट अप्लाइंग? काॾे था फंड्स वञनि? सही, उन्हनि खे रोके केरु थो? क्वेश्चन्स इलाही वधीक आहिनि, सजेशंस असां वटि इलाही सुठियूं आहिनि, तव्हां असांखे अॻियां वधायो, असां तव्हांखे कैंप मैनेजमेंट प्रॉपर करे ॾियूं। हिते अञा बि उन्हनि सियासतदाननि ऐं उन्हनि फेवरेटिज्म माण्हुनि जा नाला ईंदा जिन्हनि खे घर ते वेही रुगो टीवी ते ॾिसी तबसरा करणा आहिनि। हक़ीक़त जी ॻाल्हि आहे, तो हीअं कयो, तो हीअं कयो, फलाणे हीअं कयो, फलाणे हीअं कयो। असां हर सियासतदान जे हर बयान में सिर्फ़ु ब्लेमिंग ई ॿुधूं था ऐं स्टिल अञा ताईं बि असां सिर्फ़ु ब्लेमिंग ॿुधूं था। ॿी ॻाल्हि, जेकॾहिं असां औरतुनि जी ॻाल्हि करियूं था ऐं अदी मारवी पाण मौजूदु आहिनि जेके वञनि थियूं, विज़िट कनि थियूं। अदी आउं तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि, हींअर जेका सिचुएशन आहे, जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई ऐं ऑन द डेली बेसिस आउं प्रोग्राम में किथे न किथे इहा ॻाल्हि एड कंदी आहियां, त जेकॾहिं तव्हां रिलीफ कैंप्स लॻायो था, जेकॾहिं असांजा वॉलंटियर्स वञनि था, त हक़ीक़त जी ॻाल्हि इहा आहे सिर्फ़ु उन्हनि ताईं तव्हां हिकिड़ी शॉपर पहुचायो था, इहा उन्हनि जी नीड कोन्हे का। औरतुनि जे लाइ हा उहे मसला अलॻि आहिनि, यकीनन उहे मसला अलॻि आहिनि, पर औरतुनि जा मसला अञा वधीक थियनि था। तव्हां जॾहिं वञो था, तव्हां वञी करे हुननि खे हिकिड़ो सेपरेट प्लेस ॾियो था, वञी करे उहो निज़ाम इंतज़ाम तव्हां पाण करियो था ऐं जॾहिं वञी करे तव्हां हुननि खे सम्झायो था, छा त सम्झो एम्पावरमेंट केतिरी वधे थी। ताहिरा, इन वक़्तु मां इहो चवंदमि कि माण्हू मूंखे चवंदा आहिनि कि अदी तव्हां ॾाढो सुठो ॻाल्हाईंदा आहियो, अदी तव्हां ॾाढी हिमत माण्हुनि खे ॾेई वेंदा आहियो। ताहिरा, एॾी करेज खणी वञणी पवंदी आहे, एॾो पंहिंजो दिलि वधाए खणी वञिणो पवंदो आहे कि उन्हनि सां असां ॻाल्हाइण जे लाइ मूंखे हाणे सोचणो थो पए कि मां कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कयां, मां कहिड़ी ॻाल्हि कयां जंहिंसां हुननि खे थोरो को सुकून मिली वञे, थोरो को हुननि जो ट्रस्ट रीस्टोर थी वञे, को हुकूमत जे मथां, को इंसानियत जे मथां को हुननि जो रीस्टोर थी वञे ट्रस्ट, या हो कोई ज़िंदगी जी तरफ़। हाणे सभु कुझु हलियो वियो अथव, मतिलबु असां चवंदा आहियूं न बैगिंग इलाही आहे, पाकिस्तान में बैगिंग इलाही आहे, बेगर्स त ठाहे छॾियो अथनि, मतिलबु आहे छा हुननि वटि। बट स्टिल मां हिते हिकिड़ी ॻाल्हि तमामु घणी ज़रूरी आहे, असांजा व्यूवर्स बि असांखे ॿुधनि पिया,
इहे फ़क़ीर न आहिनि, इहे मजबूर आहिनि। मजबूर आहिनि। इन्हनि जी जॾहिं तव्हां मदद कयो था त तव्हां हिननि जी जेकी डिग्निटी आहे, इन्हनि जी सेल्फ रिस्पेक्ट आहे, उनखे मजरू न थियण ॾिजो। तव्हां वारी ॻाल्हि आहे, थेली जेकी आहे उहा रिस्पेक्ट सां बि ॾिनी वञी सघे थी। सही ॻाल्हि आहे, वेही सफ़ेद करे पोश सां माण्हू ॻाल्हाए, मौजूद आहिनि। जीअं पाण पंहिंजी साहेड़ियुनि सां ॻाल्हाईंदा आहियूं, पंहिंजे दोस्तनि जी दावत कंदा आहियूं, असां ईअं बि त उन्हनि खे ट्रीट करे सघूं था। इन वेरी इंपॉर्टेंट थिंग जेकी असां घड़ी घड़ी चवंदासीं, जेकी खाधो ऐं हर शइ खणी था वञनि, कोशिशि कयो मटाए मटाए ॾियो, छो जो उन में शुगर जा पेशेंट बि आहिनि। Exactly, असांजे exactly. डॉक्टर्स असांखे इहा ई ऑब्जर्वेशन कैंप्स मां ॾिनी आहे कि इहे जेके चांवर, ऑयल, मसाला उन्हनि जे डाइजेस्टिव सिस्टम खे ख़राब था कनि, उन्हनि खे डायबिटिक जेके पेशेंट आहिनि उन्हनि जी कंडीशन वर्स थी थिए, त इते असां नान मानी बि खणी वञी सघूं था, ॿियूं शयूं बि मटाए मटाए चणा खणी वञी सही सघूं ॻाल्हि था। आहे, एनर्जी Different and बिस्किट्स one ऐड करे सघूं more था, फ्रूट important ऐड thing. करे सघूं था, मिल्क Whenever ऐड करे you सघूं था। giving them, अच्छा तव्हां पाण हिते राशन जी बि ॻाल्हि हा कयूं हा पिया। ॾिसो ताहिरा, शुरू जे टाइम में असां बि इहो सोचूं पिया कि असां माण्हुनि खे राशन ॾियूं, छो जो बिरयानी हू आदी न थी वञनि कि वठी 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 त थोरो हुननि वटि अगरि, लेकिन तव्हां यकीन कयो असांखे चुल्हा किथे न मिलिया, घर वर सभु लुड़ी विया, ऐं काठी आली हुई। आली हुई। जॾहिं काठी आली आहे त मानी पचे पचंदी कीअं? कीअं? हाणे थोरो सिचुएशन अहिड़ी थी आहे कि कैंप्स में उन्हनि खे खाधे पचाइण जे हवाले सां उन्हनि खे राशन ॾेई करे हेरियो। लेकिन इते बि असां ॻाल्हि कयूं था कि जॾहिं राशन ॾियूं त उन जे अंदरि ॿारनि ऐं औरतुनि जी नीड्स जो ख़ासि ख़्यालु रखियो रखो। वञे। उन में जी। साबुण कपिड़ा धोइण जे लाइ, उन में हथ धोइण जे लाइ हा हा साबुण हा। या वेझण जे लाइ, उन जे अंदरि साफ़ पाणी, उन जे अंदरि सैनिटरी पैड्स, उन जे अंदरि पैम्पर्स ॿारनि जा। मां ॾाढो ओपनली इन लाइ चवां सही थी सही। ताकि जेके माण्हू असांखे ॿुधनि था उहे सम्झनि सही ऐं ॻाल्हि इन शयुनि खे बि पूरो कनि। हो सही। वात सां न चवनियूं। मतिलबु असां उते वियासीं, असां चयो भेण तव्हांखे कुझु खपे थी, तोखे ख़बर न आहे औरत जी कहिड़ी ज़रूरत आहे। इन खां हक़ीक़त जी ॻाल्हि वधीक आहे, उहा हक़ीक़त जी ॻाल्हि आहे न्याणी आदि असांखे मारवी, छा तव्हां बिल्कुलु ॿुधाए। बिल्कुलु तव्हां सही चओ था। ऐं आउं एग्रीड आहियां जेका सिचुएशन आहे, ऐं आउं वरी बि इहो ई चवंदसि त तव्हां वञो था, तव्हां विज़िट कयो था, तव्हांखे बहितर नमूने सां उहा सभु शइ क्लियर नज़र अचे थी। सो तव्हां सुठे नमूने सां एक्सप्लेन करे सघो थियूं। असां जूं उहे भेनरूं जेके हिन टाइम ते हू मजबूर आहिनि, चई कोन थियूं सघनि, पर हा असांजा माण्हू चेंज थी चुका आहिनि। असांजा माण्हू ॻाल्हाइनि था, ॻाल्हाइण ताईं पहुता आहिनि। सो इहा नंढी तब्दीली ज़रूरु आहे, पर तब्दीली आहे, असांखे हिन तब्दीली जी ज़रूरत आहे। व्यूअर्स, वक़्तु साईअ जो थी वियो आहे, सो असां ब्रेक जी तरफ़ वधूं पिया। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण। वेलकम बैक नज़रीन। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में। प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे ऐं प्रोग्राम ऑन द स्क्रीन लाइव हले पियो। स्क्रीन ते नंबर बि हली रहियो हूंदो, हिकु दफ़ो आउं अनाउंस कंदी हलां थी 0222102855। तव्हां इहो डायल करे सघो था, असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। तव्हांजे पासे जी छा हालत आहे ऐं तव्हां जंहिं पासे रहो था, छा का टीम पहुती आहे, कंहिं रिपोर्टिंग कई आहे। अच्छा, जेकॾहिं रिपोर्टिंग थी आहे त प्रोपर वे में अव्हां ताईं उहे सहूलियत जा सामान पहुता आहिनि बि या न आहिनि पहुता, तव्हां उहे असांजे प्रोग्राम में शामिलु करे सघो था। अॼु दीबा सहर जी तरफ़ आउं वधंदसि, अदी तव्हां मूंखे ॿुधाइजो जॾहिं तव्हां जेको आहे सो सोशल वर्क शुरू कयो त कीअं पेचीदगियूं तव्हां ॾिठियूं हिकिड़ी औरत जे लाइ, ऐं हींअर जेकॾहिं हिन सिचुएशन में असां वञूं था, औरतूं वञनि थियूं, त ख़ासि औरतुनि जे लाइ छा मसइला आहिनि, कहिड़ा मसइला तव्हां पाण ॾिसो थियूं? अदी जॾहिं मां सोशल कमु शुरू कया त मुंहिंजे लाइ बि डिफ़िकल्ट हुयो तमामु घणो। ज़ाहिर आहे त ॿाराड़ीअनि में वञो था, एॾो पंधु करे वञो था पिया, ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ी सिंगर हुयसि। सिंगर हुजण सां गॾु गॾु जॾहिं मां सोशल कमु शुरू कया त मुंहिंजे लाइ ॾुखियायूं आयूं तमामु घणियूं। धुप हुजे, बुख हुजे, कुझु बि हुजे, मूंखे वञिणो हूंदो हुयो, मूंखे विज़िट करिणो हूंदो हुयो त किथे को अहिड़ो कमु थियो आहे, किथे का कंहिं न्याणी जो मर्डर थियो आहे। तानिया ख़ासकेली जो मर्डर थियो त फस्ट में आऊं वियसि उते, मूं वञी करे विज़िट कयो ऐं उन जेको आहे उनखे मूं हाईलाइट कयो। उन खां अलावा आपदा मला, मतिलबु मुख़्तलिफ़ सिंध जा जेके इशू हुया, ऐं हर इशू ते हर हंधि पहुचंदी हुयसि, केतिरी बि मूंखे तकलीफ़ अचे।
त ज़ाहिर ॾुखियायूं त हर फील्ड में थींदियूं आहिनि ऐं आउं वेंदी हुयसि उते वञी करे रिपोर्टिंग कंदी हुयसि वरी आउं पंहिंजो हुन में उते आउं ॾींदी हुयसि फेसबुक ते पंहिंजे ते सही सही त हीअ आहे जो माण्हू हिमत मर्दा मर्द ते ख़ुदा सही आउं पंहिंजी हिमत सां हली आहियां ऐं अञा ताईं बि हलां पई ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते हींअर बि मूं राशन पहुचायो आहे ऐं केतिरे ई माण्हुनि खे ईज़ी बि कया आहिनि पैसा मतिलबु ईज़ी करे मोकिलिया आहिनि जेतिरो थी सघे पियो मां ठीकु आहे कयां जेतिरो पई थी सघे थो हर इंसान जेको आहे सो पंहिंजे पर ॿी ॻाल्हि आऊं सहूलियत जे अधी हिसाब जीअं सां जी सवेरे जी ॻाल्हि कई फंड्स जी त मां बि इहो बि सोचियां त फंड जेके अचनि पिया किरोड़नि जा खरबनि अरबनि जा उहे हा, काॾे हा, पिया वञनि सही उहे ॻाल्हि सही आहे। तरीक़े सां डिस्ट्रीब्यूशन थियनि असांजे अवाम में न पर जेके असां अचनि पिया असां वटि सामान उहे निकिरनि ई कोन पिया ॿी ॻाल्हि मां तव्हां खां पुछो त तव्हां जॾहिं विज़िट कयो था त औरतुनि खे कीअं ॾिसो था उन्हनि जी ॾुखियायूं कहिड़ियूं आहिनि सिंध जी हींअर उन्हनि खे औरत छा जी त ज़रूरत सिंध आहे जी औरत तमामु शुरू खां वठी 75 सालनि खां वठी असांजो सिंध जेके आहे सिंध जी औरत हिकिड़ी मज़लूम आहे महिनती आहे महिनत कश आहे त औरत खे आउं ईअं ॾिसां पई त औरत असांजी सिंध जी औरत हिकिड़ी दिलेर बि आहे महिनती बि आहे ऐं हू मजबूर बि आहे मतिलबु असां वटि उहे फैसिलिटीज़ न आहिनि असांजी सिंध में असांजी औरतुनि खे जेके ॿिनि मुल्कनि में आहिनि जेके फॉरेन कंट्रीज़ में जेके हुकूक मिलनि था हा औरतुनि खे असां वटि उहे न आहिनि त मां इहे ॾिसां थी पई त असांजी सिंध जी औरत जेकी आहे तमामु घणी मजबूर ऐं तमामु जेको आहे उहे हिन महिल लाचार आहे लाचार आहे सही तव्हां सही था चओ दीमारवी जॾहिं तव्हां पहुचो था औरतुनि वटि जॾहिं तव्हां उन्हनि खे स्पेसिफिकली वञी करे हिकिड़ो ट्रेनिंग सेशन एज़ अ कंडक्ट तव्हां करियो थियूं तव्हां छा थियूं सम्झो त उन्हनि शयुनि खे हू ओबे कनि थियूं ऐं सही तरीक़े सां जॾहिं हुननि वटि सामान नथो पहुचे त छा हू चई सघनि थियूं नथियूं चई सघनि छा सूरत हाल आहे इन वक़्तु कुझु अहिड़ी फैमिली सां बि मां मिली आहियां ॻोठनि वारे पासे जेके कैंप्स में नथा निकिरनि जेके जीअं हाणे इलाइक़ो ईअं अगरि आहे त हेठि वारा घर तमामु घणा इफेक्टेड थिया आहिनि त पंहिंजे माइटनि ऐं सुञाणप वारनि जे मथे जीअं थोरा ख़ुश्की में घर आहिनि या थोरा बचियल आहिनि ठीकु उन्हनि में सहारो वठी छॾियो अथनि लेकिन कैंपनि में नथियूं कुझु फैमिलीज़ अचणु चाहिनि तमामु घणो ऑब्वियसली परदेदार बि माण्हू आहिनि तमामु घणा अहिड़ा माण्हू आहिनि जेके जिन खे पाण चवंदा आहियूं की अहिड़ी वाइट कॉलर ऐं अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके त चवंदा कोन्हनि की असांखे कुझु खपे यानी बुख मरी वेंदा लेकिन कुझु चवंदा कोन त बसि अलाह खे पुॼाइणो उन्हनि माण्हुनि ताईं बि जेके असांजा एडजस्टेंट टू हैदराबाद ॻोठ आहिनि उन्हनि पासे असांजो वञणु थियो उन्हनि सां ॻाल्हाइणु थियो त ॾाढी ॾुख जी इहा बि ॻाल्हि आहे की हिकिड़ी औरत हिकिड़ी भेण अगरि पंहिंजे पर्दे जो तमामु घणो ख़्यालु थी रखे त इन सिचुएशन में उहा शइ कंटिन्यू नथी रखी सघे छो जो या पंहिंजी जान बचाए इंतिहाई दुख जी ऐं ॻाल्हि उनजे आहे अलावा जेको पेट्रियाटिकल थोरो कंट्रोल्ड आहे असांजो माहौल उन में जॾहिं असां ॻाल्हायूं था अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे वॉलंटियर्स जेके घणो करे ॻोठनि ताईं पुॼनि था उहे मर्द आहिनि हाणे मर्द वञे थो सामान खणी मर्द खे हैंड ओवर करे थो छॾे औरत साम्हूं नथी अचे औरत सां ॻाल्हाइणु नथो थिए हाणे उहो पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए कीअं यानी माहौल ईअं आहे की न पंहिंजे मर्द खे ॿुधाए छो त हिते फ्रस्ट्रेशन एॾी आहे की चवंदी मूंखे इहो खपे त चवंदो चुप करे वे मानी त मिले कोन थी तोखे हाणे इहे सामान बि ॾियूं त ज़रूरत हिकिड़ी अहिड़ी शइ हूंदी आहे जेकी ज़रूरत ज़िंदगी आहे छो जो उहा ज़रूरत आहे न उहा ज़रूरत पूरी थींदी त ज़िंदगी कंटिन्यू थींदी न त कंहिं न कंहिं बीमारी कंहिं न कंहिं परेशानी में माण्हू मुब्तला अञा वधीक थी वेंदो हिते नंढड़ा जेके ॿार आहिनि खीर पीअण वारा उन्हनि जे लाइ खीर मौजूदु न आहे मां ताहिरा कल्ह हिकिड़ी सोशल मीडिया ते हले पई वीडियो जंहिंमें नंढड़ी सी हिकिड़ी ॿारड़ी वीचारी देगड़ी खे पई खुरचे उहा वीडियो हींअर हले थी पई तकलीफ़ वारी शइ आहे की हो पंहिंजी बुख खे उहा जेकी मिटी हुन में लॻी पई आहे उन सां पई उन टाइम ते हू एक्ट करे पई खुरचे पई उनखे पंहिंजे पाण खे रिझाए पई हक़ीक़त में मतलब असां वटि अल्फाज़ कोन्हे इहो बयान करण जे लाइ कि ह्यूमैनिटी किथे बीठी आहे सही ॻाल्हि आहे ॾिसो माण्हू कनि पिया कोशिश कनि पिया लेकिन थोरो ऑर्गेनाइज़ मैनर में करण जी ज़रूरत आहे इहे नंढड़ा ॿार इहे मासूम ॿार इहे बुख में मरनि न तव्हां इन 5000 जी देग जे बजाए तव्हां बिस्किट घणे में घणा वठी पुॼाए छॾो
कि ज़िंदा रही वञनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जॾहिं असांजा सोशल वर्कर्स वञनि था, हिकिड़ी ॻाल्हि आऊं बि तमावी ऐड करणु चाहींदमि, तव्हांजी बि इलाही सुठी टीम आहे, यकीनन तव्हां प्रोग्राम में मौजूदु आहियो, तव्हांजा वॉलंटियर्स तव्हांखे ॾिसी रहिया हूंदा, हुन सां गॾोगॾु केतिरा ई वॉलंटियर्स हूंदा जेके असांजे प्रोग्राम खे ॾिसी रहिया हूंदा या मुंहिंजो आवाज़ु ॿुधनि पिया, स्क्रीन ते असांखे ॾिसनि पिया। तव्हां जेकॾहिं उन्हनि जे लाइ पैक्स रेडी कयो पिया त कोशिशि कयो उनमें मिल्क ऐड कयो, एनर्जेटिक बिस्किट्स ऐड कयो, उन्हनि में शुगर फ्री बिस्किट्स तव्हां ऐड कयो, उनखां अलावा अव्हां हिकिड़ो एप्पल ऐड कयो, अव्हां हिकु ॿ बनाना उनमें ऐड कयो। इहा मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़े टाइम जे लाइ कंहिं बि माण्हू जे लाइ एतिरो ज़रूरी हूंदो आहे ऐं हिन सिचुएशन में एतिरो तमामु घणो ज़रूरी आहे। पर इन खां वधीक नीड आहे, पर असां जेतिरो करे सघूं पिया, जेतिरो रोल असां पंहिंजो प्ले करे सघूं पिया, घटि में घटि असां मुस्तहक़नि ताईं उन्हनि जो हक़ इन सूरत में पहुचाइण जी कोशिशि करियूं। अदी दीबा साहिब बि प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अदी हिन टाइम ते औरत ॻाल्हाए कोन पई, जी औरत ॻाल्हाए कोन पई, हू मजबूर आहे, हू चई कोन थी सघे। सही तव्हां पंहिंजे दिलि ते हथु रखो, आऊं मौजूदु आहियां, आऊं सम्झी सघां थी उन सिचुएशन खे। छा उन्हनि जी उहा नीड पूरी थिए पई, कोन पई थिए, कीअं पूरी थियणु खपे, छा स्ट्रेटजीस अप्लाई थियणु खपनि, अव्हां ॻणाइजो त हुननि खे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे? अदी ॻाल्हि मां कयां त ॾिसो, हुकूमत वटि एॾो कुझु अचे पियो, जहाज़नि जा जहाज़ भरिया पिया अचनि सामाननि मां, जॾहिं उहे नथा पूरी करे सघनि त हिकिड़ो आम माण्हू कीअं पूरो कंदो? ॾिसो अॼुकल्ह पूरी सिंध जीअं माना ॿुॾी चुकी आहे, ग़रीब मारूड़ा त मतिलबु दर बदर आहिनि, घर खां खाइण पीअण खां हर शइ खां। पर हिकिड़ो आम जेको माण्हू आहे, हिकिड़ो मतिलबु सुठो जे वटि कारोबार आहे, सुठो को हुन वटि शोबो आहे, उन वटि ई हींअर अहिड़ा हालात हलनि पिया जो हुन वटि पंहिंजे खाइण जे लाइ एतिरो आहे बसि जो पंहिंजी पूरी पियो करे, त हू माण्हुनि जी ज़रूरियात कीअं पूरी कंदो? मतिलबु ओवरऑल सिचुएशन इलाही ख़राबु आहे, इलाही मतिलबु माण्हू सभई सॼी सिंध जेको आहे उन में सूरनि में आहे। मारूड़ा ग़रीब जेके हींअर बोड खां ऐं बारिशुनि खां मींहंनि खां मुतासिर थिया आहिनि, हिन खां अलावा आम माण्हू बि वीचारो बसि लोड़े पियो वेठो। रोज़गार ते इलाही असरु पियो आहे ऐं कमकार ते माण्हुनि जो इलाही असरु पियो आहे। केतिरा ई मसला वधी चुका आहिनि। तमामु घणा इशूज़ वधी विया पर जॾहिं असां बहिराड़ी जे पासे ॾिसूं था, जेके असां वायरल वीडियोस ॾिसूं था, को ॿारड़ो आहे जेको झोली में वेठल आहे, खुले आसमान जे हेठि वेठल आहे, हिकिड़ी माउ हुनजे अॻियां आहे जेका हुनखे फीड कराए थी, त हुनजूं छा ज़रूरतूं आहिनि, जेके सरंदी वारा आहिनि जिन ताईं असांजो आवाज़ पहुची सघे थो, जेके असांखे ॾिसी सघनि था। मां ईअं चवंदसि त वस वारा जेके आहिनि उहे कोशिशि कनि, हुकूमत बि कोशिशि करे, ऐं जिन्हनि वटि अलाह साईं जिन्हनि खे एतिरो ॾिनो आहे त हू वधि मां वधि कोशिशि कनि त नंढड़नि ॿारनि जो खाधो खुराक ऐं जेके बि लेडीज़ जी जेके ख़ासि ज़रूरियात आहिनि उहे उन्हनि ताईं पहुचायूं वञनि। त ज़ाहिर असां अपील ई करे था सघूं, असां रिक्वेस्ट ई करे था सघूं हुकूमत खे। रेस्पेक्टिव वे, ॿियो कुझु असां नथा चऊं, असां को तंज़ो मज़ाह नथा कयूं, असां डायरेक्टली कोन था तव्हांखे हिट कयूं, न को करणु चाहियूं था, पर असां ॾाढो आजिज़ी वारे तरीक़े में चऊं था। माण्हुनि में इलाही शऊर अची वियो आहे, माण्हुनि में इलाही शऊर अची वियो आहे, नंढो वॾो जेके बि जंहिं तबिके जो माण्हू आहे उहो वञे पियो, ॾे पियो माण्हुनि खे। मुख़्तलिफ़ हंधनि ते हुननि कैंप लॻाया आहिनि, मतिलबु उते राशन बि विराइनि पिया ऐं माण्हुनि जी जेके बि उन्हनि जो थोरो घणो जेके पुॼी था सघनि सभु माण्हू कनि पिया। जेतिरो बि मतिलबु माण्हू जो हींअर बसि हले पियो उहो कनि पिया। तमामु घणो आहे, माण्हुनि में शऊर बि अची चुको आहे। असां वटि ख़वातीन बि कल्ह हिकिड़ो कैंप लॻो हो नसीम नगर चौक ते, त हुननि चयो अदी तव्हां थोरो सपोर्ट करणु असांखे अचिजो। जॾहिं मां वयमि उन्हनि वटि त हिकिड़ी अदी साम्हूं खां गुज़री त मिलण अची वई, अदी मूंखे तव्हां सां मिलणो आहे हो, ऐं मां कपिड़ा पासे वारे कैंप ते ॾेई आई आहियां, लेकिन मां हिते कैश बि ॾींदमि ऐं मां हर कैंप में कुझु न कुझु ॾियां थी ताकी किथे न किथे कुझु न कुझु पहुचे। हिकिड़ी छोकिरी मूंखे मैसेज कयो, उहो टेक्स्ट मां रखियो बि हो, शायदि तव्हां ॾिठो हूंदो। अच्छा, असां त ऑब्वियसली वुमेन प्रोटेक्शन सेल्स ऐं डिफरेंट प्लेटफॉर्म्स सां माण्हुनि जी मदद कयूं पिया, त मूंखे मैसेज कई थी कि अदी मुंहिंजी ममा खे मूंखे डाइवोर्स केस हो, हुनजे फादर हुननि खे घर में बंदि करे छॾियो, हाउस डिटेंशन हो, डोमेस्टिक वायलेंस हो, असांखे बंदि करे छॾियो हुयनि, तव्हां असांजी जान बचाई हुई, मां वटि घणा पैसा त कोन्हनि, मां पंहिंजी पॉकेट मनी तव्हांखे ॾियण थी चाहियां। त तव्हांजो जज़्बो एतिरो घणो आहे माण्हुनि जो, ऐं अगरि इहो असां थोरो घणो रखी बि छॾूं था, अपील बि कयूं था, उनजो मक़सदु इहो आहे कि हिकिड़ी इहा अहिड़ी मुसीबत आई आहे कि इनखे खोले खोले माण्हुनि खे ॾेखारण जी ॿुधाइण जी ज़रूरत आहे
कि ॾिसो मां 50 खे संभाले वेठी आहियां, 50 खे ताहिरा तव्हां संभाले वठो, 50 खे दीबा तव्हां संभाले वठो, 50 खे को संभाले वठे, त मिलाए मिलाए 200-300 माण्हुनि खे त असां ई संभाले सही वठंदासीं। ॻाल्हि आहे। त इहो अगरि असां मैसेज घणे में घणो स्प्रेड कंदासीं त हर माण्हू, ऐं जेके वी आर डोनेशन कलेक्टर्स, असां कोशिशि कयूं था कि जेके माण्हू आहिनि उहे असांखे पंहिंजी अमानतूं ॾियनि, छो जो जी, जी। ताहिरा जेको मां वटि हो न मां लॻायो आहे, मां अॻियां बि लॻाईंदमि, सही ॻाल्हि आहे, लेकिन सही ॻाल्हि आहे। आई नीड ऑल्सो हैंड्स जेके असांजी ऑर्गेनाइज़ेशन जेके सां गॾु असांखे हथ strong बि कनि, आहिनि। जी, हा। हाणे उते असां चऊं था तव्हां सामान सौदो सल्फ छॾो, तव्हां कपिड़ा, तव्हां चादरूं छॾो, ताकी उन्हनि शयुनि खे, बट हिकिड़ी ॾाढी इंपॉर्टेंट शइ आहे, तव्हां चादर ॾियो था, तव्हां कपिड़ा ॾियो था, त उहे ड्राई क्लीन ऐं आयरन ॾियो, छो जो वरी मां इहो ई चवंदमि कि उहे फ़क़ीर न आहिनि, उहे मजबूर आहिनि। ईअं ॾियो जीअं तव्हां पंहिंजे माइटनि खे मोकिलायो था। सो आई रियली एप्रिशिएट जिन्हनि माण्हुनि असांखे पंहिंजा कपिड़ा ऐं चादरूं मोकिलियूं, उहे आयरन्ड हुया, न बि हुया त असां पंहिंजे घर जे जेके असांजो स्टाफ, असांजी हेल्प आहे, सही, असांजो सही। स्टाफ आहे, जी। असांजी टीम आहे, असां उन्हनि खां आयरन कराया, ज़बरदस्त, बट ज़बरदस्त। स्टिल मैसेज इहो ई आहे कि आयरन बहितरीन करे, मैसेज। ड्राई क्लीन कराए, सही। इज़त सां तव्हां साफ़ सुथरी शइ ॾियो उन्हनि सही खे। सही ॻाल्हि आहे। अच्छा, ॿ लाइन्स मूं पढ़ियूं, उन्हनि लाइन्स इन एक्चुअल हुननि मूंखे बि हिट कयो। मेरे शहर का एक बाशऊर एक पर्देदार मर गया, राशन बहुत था वो कैमरा से डर गया। सो जेके पर्देदार आहिनि, जेके सफ़ेद पोश आहिनि, उन्हनि जो तव्हां इलाही ख़्यालु कयो, उन्हनि जी इज़त करियो। अव्हां जेकॾहिं तव्हां हुननि खे ॾियो था, ॾिसो असां आउं कोशिशि कंदी आहियां त किथे बि आउं जेको आहे न हाईलाइटेड इस्लामिक वे में का ॻाल्हि न करियां या पॉलिटिकली को शेल्टर में आउं का ॻाल्हि न चई वञा, पर असांजे इस्लाम में इहा ॻाल्हि ॾाढी वाज़े आहे, ॾाढी ज़ाहिर आहे त तव्हां जॾहिं साॼे हथ सां ॾियो था त खाॿे हथ खे ख़बर न पवे। सो तव्हां घटि में घटि उन्हनि माण्हुनि जो ख़्यालु कयो जेके हींअर मजबूर आहिनि, जेके निकिरी कोन था सघनि, जेके वठण खां डिॼनि पिया, जेके घरनि में वेही मरनि पिया। ॿी ॻाल्हि आहे, सिधी ॻाल्हि आहे, माण्हू मरनि पिया, असां वीडियोस ॾिसूं पिया, चीकी मिटी मां सिर्फ़ु हिकिड़ो हथु ज़ाहिर थिए थो, ऐं जॾहिं लाश कढनि था त उहो ॿार जो लाश आहे। हिकिड़ी पेती को नौजवान खणी वञे थो, ॿियो अची उनखां जेकॾहिं पुछे थो त हिन में छा आहे, ऐं गॾु खोलनि था त हुन में हिकिड़ो लाश मौजूदु आहे। असां वटि का ड्राई जॻह कोन्हे, का असां वटि साफ़ सुथरी मिटी कोन्हे का जिते हू वञी करे पंहिंजनि जा लाश दफ़नाइनि। इहा असांजी सिंध जी सूरत हाल वञी बची आहे। आर्मी जा इंटरव्यूज़ मूं पढ़िया आहिनि, हू चवनि था त सवात में, चारसादा में, नौशारो में एतिरी सिचुएशन वर्ड्स कोन्हे का जेतिरी सिंध में आहे। सो ख़ुदारा असांजी सिंध खे बि हिकु नज़र तव्हां ॾिसी वठो। वर्ड्स वक़्तु साही अचो थी वियो आहे ऐं ब्रेक जी तरफ़ वधणु ज़रूरी हूंदो आहे। न्यूज़ ब्रेक आहे, सो वरी जल्दी सां हाज़िर थींदा वञो पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में। सर में पखी हेकड़ो, पाड़े रीह 50, राज़ी थियो सलाह, लुॾे लहरुनि विच में। अल्लाह पाक जी ज़ात कंहिंखे अकेलो कोन थी छॾे। जेकॾहिं असां हिकु माउ जी ॻाल्हि कयूं था जेका 70 दफ़ा वधीक जेको आहे सो पंहिंजी ज़रूरतुनि खां वधीक हिकिड़े औलाद जी ज़रूरतुनि खे ॾिसे थी, उनखे चाहे थी, त अल्लाह पाक जी ज़ात ॾिसो त उन माउ खां 70 दफ़ा वधीक उहो पंहिंजी उमत खे, पंहिंजे खलकींदड़नि खे हू चाहे थो। सो अल्लाह पाक कंहिंखे छॾींदो कोन। हिन सिचुएशन मां असां पार थी ज़रूरु निकिरंदासीं, पर वस वारनि खे पोइ बि हिकिड़े आजिज़ाना तरीक़े सां गुज़ारिश आहे त तव्हां उन्हनि ताईं पहुचो जिन खे अव्हां जी ज़रूरत आहे। तव्हां वॾियूं गाॾियूं खणी त वेंदा आहियो, जॾहिं वोटिंग जो टाइम हूंदो आहे तॾहिं त वॾियूं गाॾियूं आराम सां उन्हनि कचनि जे इलाइक़नि में वञी पहुचनि थियूं। हिन सिचुएशन में छो के ॿेड़ा कोन था पहुची सघनि? को रिपोर्टर वञी उते पहुची सघे थो, अव्हां कोन था पहुची सघो। व्यूअर्स, अदी दीबा मुंहिंजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। नदी आऊं अव्हां खां पुछंदसि त जॾहिं तव्हां ॾिसो था औरतुनि जी हिन सिचुएशन खे ऐं हिन दर्द में, जॾहिं असां पंहिंजी माना सिंध जी शाइरी ॾिसूं था, शाह जी सुरमियुनि खे ॾिसूं था, असां अच्छा मां मॉडल सिटी जी बि हिते ॻाल्हि करणु चाहींदसि न, भिटशा जी, ऐं गॾु गॾु असां जी टीम जेको आहे सो एडिटिंग का वीडियो बि असांजे प्रोग्राम में गॾु हलाईंदी, तव्हां ॾिसी सघो था, जंहिंखे असां मॉडल सिटी चऊं था। तंबूरा चौक तव्हां ॾिसो, छा उते एतिरी फैसिलिटी तव्हां वटि कोन्हे का जो तव्हां उतां पाणी कढाए सघो, जंहिंखे असां को पंहिंजो मॉडल सिटी चई सघूं, जिते दुनिया अचे थी,
जिते अचनि था माण्हू रिसर्च कनि था, जिते अचनि था माण्हू उनखे ॾाढो हैरत सां ॾिसनि था, त उहे ॻाल्हियूं शाह साईं जेके कयूं उहे हिन टाइम में असांजी सोच शायदि उन हद ताईं कोन थी पहुची सघे। उहे ॻाल्हियूं हींअर जेके सही तरीक़े सां साबित थियनि पयूं, उहे ॻाल्हियूं जेके असां हिन टाइम में करण जी कोशिशि करियूं था, उहे ॻाल्हियूं शाह साईं एतिरे पुराणे टाइम में चई विया। उते दुनिया अचे पई, रिसर्च करे पई, पर उन सिटी खे असां जेकॾहिं ॾिसूं था त इंतिहाई ॾुख थिए थो। ॾुख जी ॻाल्हि आहे त छा वस वारा सरहंदी वारा ओसे ताईं पहुची नथा सघनि? छा असां उन सिटी खे बि सही कोन था करे सघूं? प्रॉपर वे में असां ॾेखारे कोन था सघूं? व्यूअर्स, अदी दीबा सर जेको आहे सो वेठल आहिनि। अदी, तव्हां जॾहिं अहिड़े मॉडल सिटी खे ॾिसो थियूं त हू ॿुॾे थो पियो। शाह साईं जी जेकॾहिं सूरमियुनि जी असां ॻाल्हि करियूं त उहे सूरमियूं जेके हिन वक़्तु बि आहिनि, पर हुननि खे ॻाइण वारो केरु कोन्हे, हुननि खे लिखण वारो केरु कोन्हे को, हुननि खे वेही करे पचारण वारो केरु कोन्हे को। त उन सभिनीनि खे कीअं थियूं ॾिसो। ऐं मां चवंदसि त तव्हां न कुझु लाइन्स असांखे जेको आहे पंहिंजी सुरीली आवाज़ में गुनगुनाए बि ॿुधाइजो। बिल्कुलु अदी, बिल्कुलु। शाह साईं त असांजो तमामु हिकिड़ो वॾो सूफ़ी बुज़ुर्ग शाइर गुज़रिया आहिनि, ऐं छो नथा शाह साईं खे ॻायूं? शाह साईं खे ॻायो वञे पियो। शाह साईं खे वॾा वॾा असांजा रागी जेके आहिनि उहे ॻाइनि था पिया। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ॿ लाइनूं मां तव्हांखे पंहिंजा जेके मारवड़ आहिनि उन्हनि जे लाइ ॿुधायां थी। जी जी। मुंहिंजा मारवड़ा शल शाद हुजनि हो, मुंहिंजा मारवड़ा शल शाद हुजनि, करे मौला कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसनि ओ, मुंहिंजा मारवड़ा शल शाद हुजनि हो, मुंहिंजा मारवड़ा शल शाद हुजनि, करे मौला कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसनि ओ, मुंहिंजा मारवड़ा जहिड़ी सिंध भली तहिड़ा पाण भला, जहिड़ी खंड मिठी तहिड़ा पाण मिठा, जहिड़ी सिंध भली तहिड़ा पाण भला, जहिड़ी खंड मिठी तहिड़ा पाण मिठा, जहिड़ियूं माखियूं मिठियूं तहिड़ियूं ॿोलियूं संदनि ओ, जहिड़ियूं माखियूं मिठियूं तहिड़ियूं ॿोलियूं संदनि, करे मौला कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसनि ओ, मुंहिंजा मारवड़ा। इहा मुंहिंजी हिकिड़ी दुआ आहे पंहिंजे मारवड़नि जे लाइ त हू कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसनि, ऐं इनशाला इन ॾुखे वक़्त मां निकिरी वेंदा। इहा असांजी दुआ आहे। असां ॾिसो, असां दुआ करे सघूं था, असां पर हक़ीक़त खां मुंहुं नथा मोड़े सघूं। सेमी एरिड असांजो एरियाज़ आहिनि, या असां जेको आहे सो ख़ुश्क ज़मीन हूंदी आहे, बंजर ज़मीन हूंदी आहे, पाणी जी खोट हूंदी आहे, पाणी जी किल्लत हूंदी आहे, उन में माण्हू मरनि था। ऐं ॿियो जेको फेज़ ईंदो आहे न असांजी सिंध में स्पेशली, उहो हूंदो आहे फ्लड वारो, या जेको आहे सो ॾुकार में माण्हू मरनि था, या एतिरो पाणी अची वञे थो जो हुन पाणी जी मौजूदगी सां हू मरनि था। सिंधु दरिया चढ़ी वेंदो आहे, दरिया जूं लहरूं मौजूं शुरू में ॾिसी असां ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं। ऐं जॾहिं ईंदी आहियां दरिया जूं मौजूं ॾिसंदी ईंदी आहियां। स्टार्टिंग में ईंदी हुयसि त यकीन करियो उतां जॾहिं गुज़रंदी हुयसि एतिरी वारी हूंदी, ऐं पाण पंहिंजो अखियूं बंदि कंदी हुयसि, दरी खुलियल आहे ऐं ऑटो में अचां वञा थी, वॉट एवर छा बि सवारी आहे, असां अचूं था गुज़रूं था, उहा मिटी अखियुनि में लॻंदी हुई ऐं अखियूं बंदि कंदी हुयसि। जॾहिं दरिया मौजूं खाइणु शुरू कयूं, ख़ुशि थींदी हुयसि ऐं त वरी असांजी सिंध जेको आहे सो ख़ुशहाल थिए पई। पर ख़ुशहाल असांजी सिंध कोन थी थिए, कंहिं बि सिचुएशन में असांजी सिंध खे असां ख़ुशहाल कोन था ॾिसूं। असांजी सिंध में तरक़ी कोन थी थिए, असांजी तालीम जो बेड़ो ॾींहों ॾींहुं ॿुॾे थो। असां जेकॾहिं तालीम जी ॻाल्हि करियूं था, असां चयोसीं विच में जेको ही टेस्ट जो सिस्टम हलियो ॾाढो सुठो हलियो, PST जूं JST जूं जेके टेस्ट थियूं क्लियर, जेके असांजा हींअर टीचर्स थिया आहिनि, स्टूडेंट्स सुठे तालीमी इदारनि मां निकिरी करे अची करे पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियण जे लाइ हाज़िर थिया। पर उहो शागिर्द जेको अॻियां हली करे जंहिंजो विज़न वॾो आहे, जंहिंजो प्लान वॾो आहे, उहो चवे थो त मूंखे CSS करणी आहे, मूंखे PCS क्लियर करणी आहे, मूंखे कंहिं सुठे उहिदे ते अचिणो आहे, उहो छा इन नंढड़ी जॉब में रहंदो त असां हिते ई ॾिसी सघूं था, असां फिल्टर करे सघूं था पंहिंजी ॻाल्हियुनि में इन शइ खे, त असांजी जेका तालीम आहे उहो ॾींहों ॾींहुं पुठियां थींदी थी वञे। वरी असां कंपैरिजन जॾहिं कंदा आहियूं न पंहिंजे ॿहिराड़ी खे ऐं पंहिंजी
जेके डेवलप असांजा कुझु सिटीज़ आहिनि उन्हनि खे तां चवंदी आहियां जेके बहिराड़ी जा नौजवान आहिनि जेके स्टूडेंट्स आहिनि उहे वधीक जेको आहे हिमत रखंदा डेली वेजिस ते हलंदा महिनत कंदा गॾोगॾु हू ॾिसनि था त असां जेको आहे न पोयां सभु कुझु छॾे असां जॾहिं अचूं था शहर जी तरफ़ त पोयां असां वटि कुझु बि कोन्हे को हिकिड़ो ई असां वटि वेपन आहे उहा आहे तालीम ऐं हू महिनत कनि था हू पढ़नि था सची लगन सां हू पढ़नि था ऐं हू टेस्ट क्लियर कंदा ऐं पोइ अची करे कंहिं उहिदे ते अचनि था वरी जेकॾहिं असां पंहिंजे इदारनि ॾे मुंहुं कयूं था इदारनि में असां वटि को सवले तरीक़े सां रसाई कोन थी सघे उहे माण्हू जेके वञी ईज़िली वेहनि था असांखे उहा बि ख़बर आहे त कहिड़े तरीक़े सां अची वेहनि था ऐं पोइ असां इदारनि जी नाअहली ॾिसूं था असांजे इदारनि जी नाअहली आहे जंहिंजे करे असां हिन सिचुएशन में पहुचूं था ऑन द डेली बेसिस तव्हां रोडनि रस्ते तां जॾहिं गुज़रंदा हूंदो जॾहिं तव्हां ॾिसंदा हूंदव उतां जी गंदगी जॾहिं असां वटि गटर जेको आहे सो उहे खुली वञनि था जॾहिं पाणी रोडनि रस्तनि ते अची वञे थो उन सिचुएशन खे असां ॾिसी करे वरी हिन सिचुएशन खे ॾिसूं था त पोइ असां तब्दीली जी ॻाल्हि कहिड़ी कयूं छा असां इनोवेशन जी ॻाल्हि कयूं छा असां तरक़ी जी ॻाल्हि कयूं छा असां तालीम जी ॻाल्हि कयूं अदी मारवी तव्हां मूंखे ॿुधाइजो जॾहिं असां आम ॾींहंनि में माण्हुनि जी सिचुएशन खे ॾिसूं था मारवाड़नि जी सिचुएशन खे ॾिसूं था त यकीन करियो इलाही ॾुख थींदो आहे इलाही असांखे जेको आहे सो अफ़सोस थींदो आहे त जेको आहे सो दुनिया एॾी अज़ीम तरक़ी करे पई ॾींहों ॾींहुं दुनिया जेको आहे न के रिसर्च अहिड़ियूं ईंदियूं आहिनि असां ॾिसी करे हैरान थी वेंदा आहियूं त दुनिया इन हद ताईं पहुती आहे असांजी सिंध अञा जेको आहे सो पोइते आहे छा था सम्झो त भला का किरण का रोशनी कुझु नज़र अचे थो सिंध आख़िर कॾहिं चेंज जी तरफ़ मुड़ंदी ताहिरा ऑलरेडी असां अंडर डेवलपिंग कंट्री आहियूं ऐं जॾहिं असां सूबनि जी ॻाल्हि था कयूं त हिते जेके प्रोविंस आहिनि असांजा उन्हनि में बि हमेशह खां वठी इहो ई असां ॾिसंदो आहे कि किथे घणी डेवलप थिए पई किथे इग्नोर्ड एरिया आहिनि किथे इग्नोर्ड प्रोविंसिस आहिनि इन शइ ॻाल्हियुनि खां हर को वाक़िफ़ु आहे बिकॉज़ दैट्स अ लॉन्ग डिबेट जॾहिं असां ऑलरेडी हिकिड़ी अंडर डेवलपिंग कंट्री अंडर डेवलपिंग एरियाज़ डिप्राइव्ड एरियाज़ पोवर्टी हद खां वधीक आहे अहिड़े माहौल में रहूं पिया उते असां अहिड़े क़िस्म जी आफ़तूं अफोर्ड नथा करे सघूं था हाणे जेकी आई आहे आफ़त जेकी अञा ताईं चवनि था कि पहिरीं जेतिरियूं बि आफ़तूं आयूं वॾा वॾा ज़लज़ला आया ॿोॾूं आयूं उन्हनि सभिनी खां वॾी आफ़त इन दफ़े आई आहे ऐं उन में तव्हां वारी उहा ई ॻाल्हि कि असां रिसर्चिस पढ़ूं था असां फैक्ट्स ॾिसूं था करियां पई सॉरी लाइव कॉलर आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइण इलाही ज़रूरी आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाजी मोहम्मद ज़मा जमाली पियो ॻाल्हायां बदी जिले खां ऐं ॻोठ हाजी खान जमाली जी मोहम्मद ज़मा आऊं अव्हांखे भली कार चवां थी अव्हां ॿुधायो छा चवणु चाहींदव हा तव्हांजो फेसबुक ते असां प्रोग्राम ॾिसूं पिया ऐं असांजो बिल्कुलु ॻोठ सॼो ॿुॾी वियो आहे ॻोठ हाजी खान जमाली जा भरपासे जा इलाइक़ा पाणी जे हेठि हींअर बि अदा का टीम आई आहे कंहिं तव्हांजी पहुती असां वटि उहा बि तव्हांजी टीम जे तरफ़ां के कपिड़ा वग़ैरह तव्हांजी महिरान टीवी जे तरफ़ां और कुझु राशन वग़ैरह मिलियो आहे बाक़ी का बि टीम असां वटि कोन पहुती आहे का बि सरकारी चूंडल नुमाइंदो कोन पहुतो आहे असां वटि अदा जिन खे वोट ॾियो था अव्हां का सरंदी वारो को अहिड़ो माण्हू जंहिं ताईं अव्हां पाण रसाई करे चुका आहियो नाहियो करे चुका हा हा बिल्कुलु दादी असां सभिनीनि वटि वियासीं असांजो अरबाब लुत्फ़ुल्लाह बदीन ज़िले जो उहो डाक चेयरमैन पीपल पार्टी जो आहे उन वटि बि असां वियासीं पर उन बि चयो जेको असां वटि इमदाद वग़ैरह कोन्हे ऐं का बि शइ कोन्हे ऐं DC वटि बि वियासीं उन बि इहा ई ॻाल्हि कई आहे त असां वटि कुझु बि कोन्हे गोदाम भरिया पिया आहिनि पर असांजे ॻोठ खे का बि शइ कोन मिली आहे न भर पासे जे इलाइक़नि वारनि खे कुझु मिलियो आहे अल्लाह अकबर अदा अल्लाह पाक रहम कंदड़ आहे अल्लाह पाक अव्हां सभिनी ते रहम वॾो ज़ुल्म आहे हीअ हक़ीक़त जी ॻाल्हि आहे हक़ीक़त जी ॻाल्हि आहे मेहरान टेलीविज़न हमेशह हर हालत में हर सूरत हाल में अव्हां सां गॾु आहे जेतिरो असां खां पहुचंदो जेतिरो असां जी टीम खां पहुची सघे थो तव्हां ताईं असां पहुचंदासीं रसाई कंदासीं अव्हां जे ॾुखनि में असां अव्हां सां गॾु आहियूं चवंदा आहिनि कंहिं इंसान जे सुख में तव्हां हुन सां गॾु न हुजो त ठीकु आहे इहा ॻाल्हि क़बूलियत वारी हूंदी आहे पर तव्हां उन इंसान जे ॾुख में जेकॾहिं पहुची वञो था त इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे सो आउं पंहिंजी पूरी टीम खे इलाही एप्रिशिएट कंदसि असांखे पंहिंजी पूरी टीम ते इलाही फ़ख़्रु आहे ऐं रिपोर्टर्स स्पेशली रिपोर्टर्स जेके कंहिं बि सिचुएशन में हू पंहिंजी सहूलियत जो कोन सोचंदा आहिनि हर सिचुएशन में हू वञनि था वञी करे हू कवरेज ॾियनि था अच्छा असांजे कच्चे जा इलाइक़ा जेके ॾिसूं था उहे सॼा पाणी जे हेठि आहिनि पाणी उन्हनि खे खाई चुको आहे ऐं हू माण्हू
उते कुंड कुड़छ में किथे न किथे वेही रहिया आहिनि पंहिंजा माल वठी करे उन सिचुएशन में असांजा रिपोर्टर्स वञनि था उन्हनि ताईं रसाई कनि था That's huge. सुठी ॻाल्हि आहे इहा That's इलाही सुठी huge. ॻाल्हि आहे पर सरंदी वारा छो नथा वञनि जॾहिं असां अच्छा मुंहिंजे माइंड में न रेंडमली ॻाल्हि अची वई आहे मारवी त असां वटि जेको आहे सो जॾहिं वोटिंग थिए थी त वोटिंग में जिथे बि माण्हू हुजनि उन्हनि ताईं रसाई थिए थी उन्हनि ताईं गाॾियूं पहुचनि थियूं त तव्हां बसि अचो सिर्फ़ु वोट ॾेई करे तव्हां वञो हिन टाइम में छो नथो थिए ऐं उन खां अलावा जेको असांजे माण्हुनि खे पैसनि ते हिरायो वेंदो आहे 10,000 25,000 उन ते तव्हां छा चवणु चाहींदा 25,000 ते तव्हां जॾहिं ॾियो जॾहिं उहो पहिरीं त ॻाल्हि आहे पैसा कढाए सघनि उन सिचुएशन में या उन जाइ ते मौजूदु हुजनि जिते इहे ATM मशीनूं हुजनि हलो तव्हां कैश बि पुॼाइण जहिड़ा थी वियो छा उते जेके दुकानदार जेके शयूं ॾियनि था खाधे पीते जूं उन्हनि जा घर बचिया आहिनि उन्हनि जूं दुकानूं बचियूं आहिनि उन्हनि जो सामान बचियो आहे जेके हो परचेस करे सघनि इन्हनि पैसनि सां त इते सोचण जी ॻाल्हि आहे ॾुख रखण जी ॻाल्हि आहे एहसास रखण जी ॻाल्हि आहे सिचुएशन खे पंहिंजे माइंड में मैप करे हिकिड़ी मीटिंग्स जेके आहिनि उहे ज़िले जी हद ते तालके जी हदुनि ते थियणु खपनि उहे सोचनि वेही करे कि कहिड़े इलाइक़े जी हालत कहिड़ी आहे इहे 25,000 जेके उन्हनि खे ॾियूं था अगरि उहो पाण लुड़े थो त उहे 25,000 त पहिरीं हुन खां लुड़ी वेंदा ऐं लुड़ियल अगरि आयो बि आहे हिते त छा इहे 25,000 इनफ आहिनि हुनजे लाइ ऐं इहे तव्हां केतिरे टाइम जे लाइ ॾियो था हुन खां पोइ वरी तव्हां मतलब हिकिड़ी मैनेजमेंट एॾी ख़राब वर्स्ट मैनेजमेंट आहे कि हिते हुकूमत ऐलान करे शयूं ॾेई जेके बि आहिनि वॉट्सएवर पंहिंजी जान छॾाए थी ॾे लेकिन जेके रियल नीड्स आहिनि उन्हनि खे आइडेंटिफाई नथी करे इते तव्हां जेसि ताईं रियल नीड खे आइडेंटिफाई न कंदा जेसि ताईं असांजी मैनेजमेंट सही न थींदी तव्हांजो मूंखां सवाल इहो ई हो कि असां हाणे किथे बीठा आहियूं इन वक़्तु असांखे लॻे थो असां 50 साल पुठियां हलिया विया आहियूं असांजी जेकी बहिराड़ी आहे असांजा रिमोट एरियाज़ आहिनि तव्हां यकीन कयो ताहिरा सुकून मिलंदो हुते वञी करे ईदुनि ते वेंदा हुआसीं पाण खे सुकून मिलंदो कि एॾी अफ़रा तफ़री जी ज़िंदगी मां हिकिड़े सुकून वारे महल में अची विया आहियूं तव्हां सोचो कि उन्हनि उहो सुकून सॼो असांजो बि हलियो वियो आहे उन्हनि जी जेकी तकलीफ़ आहे उन्हनि जा जेके ॾुख आहिनि उन्हनि जा जेके माल आहिनि यानी हणी हणी बि हो को हिकिड़ी बकरी वठण जहिड़ा या हिकिड़ी को माल वठण जहिड़ा थियनि था उहे जॾहिं लुड़ी वञनि तव्हां सोचो हो त ईअं ग़रीब थी वञे जीअं तव्हांजो को घर रोज़गार जो वसीलो बि छत बि हर शइ तव्हांजी हली थी वञे त उते त मां त इहो ई चवंदमि कि 50 साल पुठियां हलिया विया आहियूं असां अहिड़ी हिकिड़े ब्लैक आउट थी वियो आहे हिकिड़े अहिड़े ब्लैक असां एरा में वञूं था कि असांजा हाणे चंद शहर जा माण्हू इहे रहिजी विया आहिनि जेके असांखे मज़बूत नज़र अचनि था असांजी जेके बहिराणियूं आहिनि उहे ईअं लुड़ियूं आहिनि कि सम्झ में नथो अचे कि इहे हाणे वापसि कीअं मज़बूती तरफ़ ईंदियूं बट स्टिल उम्मीद असांखे न आहे छॾणी उम्मीद जी किरण नज़र अचे या न अचे लेकिन उम्मीद खे झले बीहंदासीं तॾहिं ई अॻियां वधण जो हौसलो असांखे ईंदो त इन वक़्त में हिक ॿिए जो हौसलो ठाहिणो आहे जेके वस वारा माण्हू आहिनि उन्हनि खे असां हींअर बि चऊं था कि उन्हनि जी वॾी महिरबानी आहे लेकिन अञा बि ॿाहिरि निकिरनि अञा इहे कंटिन्यूअस सपोर्ट आहे दिस इज़ नॉट वन टाइम 4 चादरूं 4 कपिड़ा 100 रुपयो 1000 रुपयो ॾेई छॾियो नो नाउ वी हैव टू थिंक तव्हां ॻाल्हि कई न कि असां इस्लाम जी ॻाल्हि था कयूं असां कोशिशि कंदा आहियूं न कयूं मां पाण पब्लिक स्पीकिंग में कोशिशि कंदी आहियां को थी सघे थो को क्रिश्चियन बि असां सां वेठो हुजे थी सघे थो को हिंदुइज़म असांजा भाइर बि वेठा हुजनि जिन्हनि जे लाइ तमामु घणी रिस्पेक्ट आहे उन्हनि खे मां माइनॉरिटीज़ त न चवंदमि लेकिन असांजी डिफरेंट कम्युनिटीज़ त असां कॾहिं बि कोशिशि कंदा आहियूं कि इन शयुनि खे हरू भरू कंहिंजे मथां हावी न कयूं लेकिन ताहिरा मां इते ई चवंदमि कि तव्हांजी मुंहिंजी बचपन खां वठी तालीम त इहा ई आहे न कि पंहिंजे माल मां हिस्सो आहे इन्हनि ग़रीबनि जो अगरि तव्हां अॼु ताईं न बि कढियो आहे त तव्हां अॼु कढो छो जो इन वक़्त में ॾिसो पाकिस्तान बचंदो त मुंहिंजी पहचान आहे मुंहिंजो सिंध बचंदो त मुंहिंजी पहचान आहे अलाह न करे अगरि इहे इन्हनि खे का बि आंच आई अलाह न करे इहो सोचे बि अलाए छा महसूस थो थिए तव्हां ई मां आहियूं ई न वी आर फिनिश्ड असां ॿिए कंहिं मुल्क में वेंदा आहियूं माण्हू असांखां पुछंदा आहिनि तव्हां किथां जा आहियो मां अजरकूं खणी वई हुयमि मॉस्को मां अजरकूं उन्हनि खे पाया आहियां पई त एवरीवन वाज प्रेज़िंग एवरीवन वाज लविंग
लेकिन अॼु असांजी जेकी पहचान आहे उहा ख़तरे में आहे त माण्हू निकिरंदा असांजे माण्हुनि खे जी सार संभाल कंदा उन्हनि जी मालिकी कंदा तॾहिं ई असां वधाए सघंदासीं सही ॻाल्हि आहे, या बिल्कुलु सही बचाए ॻाल्हि आहे। सघंदासीं। अलाह ईअं न थिए वधाए जो। जो त लफ़्ज़ हाणे छा मां इस्तेमालु कयां, सही ॻाल्हि आहे, बचाए सही ॻाल्हि आहे। सघंदासीं। असां इन सिचुएशन में अची बीठा आहियूं कि बचाइणो आहे हाणे। सही छो था त चओ। पहिरीं असां वधायूं पिया, हलो सिंध वधायूं, मुल्क वधायूं, हाणे बचाइणो आहे। हाणे बचाइणो आहे, हक़ीक़त जी ॻाल्हि आहे। अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी अलाह न ॿोली, करे, अलाह न करे। अदाउनि निगाहुनि इशारनि जी ॿोली। इहे लाइन्स जॾहिं मां ॿुधंदी आहियां ऐं हिन हालत में जॾहिं असांजे ज़हन ते इहे लाइन्स तरी अचनि थियूं न त यकीन करियो दिलि इलाही ॾुखारी थिए थी। ऐं हक़ीक़त में असां दुआगो आहियूं, असां सभु दुआगो आहियूं त अलाह साईं असांजा उहे मारवड़ आहे जहांगीर आहे जिन जो आवाज़ केरु कोन थो बणिजे, जेके हिकिड़े वेले जी मानी खाइण जे लाइ तड़पनि था, परेशान आहिनि, उहे सुम्हण जे लाइ तड़पनि था, उन्हनि जी पूरी निंड कोन थी थिए। ॾिसो इंसान जो जॾहिं ज़हनी सुकून उन खां खसियो वेंदो आहे न, उनजी बेसिक नीड्स उन खां खसियूं वेंदियूं आहिनि न त पोइ उहो इंसानु अॻियां वधण जो कॾहिं बि कोन सोचंदो आहे। ऐं हक़ीक़त जी ॻाल्हि आहे, असां अॻियां वधण जो सोचूं बि छा, असां बचण जो सोचूं था। उहे माण्हू जेके पंहिंजा घर पंहिंजा सामान छॾे निकिता आहिनि, अवां बि उहे वीडियोस ॾिठियूं आहिनि, उहे वीडियोस हिते वेठल मारवी बि ॾिठियूं आहिनि, दीबा बि ॾिठियूं आहिनि, मूं बि ॾिठियूं आहिनि। उहे नियाणियूं जेके पंहिंजा ॾाज छॾे हिते अची वेठियूं आहिनि, उन सरज़मीन ते वेठियूं आहिनि जिते उन्हनि जो को आवाज़ नथो बणिजे। सो उनजे ॾुख जो छा माना असां चई सघूं था, उन्हनि जे ॾुख खे असां किथे मापे सघूं था। दीपा तव्हां मूंखे ॿुधाइजो। ॾिसो जेके वीडियोस ॾिसूं था, यकीन करियो हक़ीक़त जी ॻाल्हि आहे, पुछंदे बि ॾुख थिए पियो त उन्हनि मासूम नंढड़ी जंहिंजी असां ॻाल्हि करे चुकासीं, जेका हुन थांव खे खुर्चे पई ऐं हू एक्ट करे पई खाइण जो, ॾाढो ॾुख थिए पियो। उनखां अलावा उहे नियाणियूं जेके पंहिंजा सामान छॾे पंहिंजा ॾाज छॾे अची हिते वेठियूं आहिनि, उनजो भरपाउ केरु कंदो आख़िर, उनजी सार आख़िर केरु लहंदो? बसि अदी असां सभई दुआ करे था सघूं, दुआ करे था सघूं, कोशिशि करे था सघूं त हुन जी मदद कयूं, जेतिरो थी सघे हुन जे लाइ कयूं। सवेरे हिकिड़ी कॉल आई, किथां खां हुई कॉल जेके आई पई? बहिराड़ी जे हिकिड़े हुन में बदीन मां, ऐं मां ॿुधां पई उन ॻाल्हि खे त उन चयो त हिते को बि न पहुती आहे, का हुकूमती टीम हिते कोन पहुती आहे। त मां सिर्फ़ु इहो पुछणु चाहियां थी त हुकूमत करे छा पई? जिते किथे माण्हू फरियाद ऐं दाद खणी बीठा आहिनि, माण्हू वीचारा अहिड़ी सूरत हाल में आहिनि, मां बयानु नथी करे सघां। तव्हां सभिनी पाण सभिनी खे ख़बर आहे, पर थींदो छा आख़िर इन मसइले जो हल छा थींदो ऐं असांजा माण्हू वीचारा काॾे वेंदा, उन जी खाद खुराक जो छा थींदो? उन वटि पंहिंजी हुकूमत जूं टीमूं ई न आहिनि पहुतियूं, कंहिं सार संभाली नाहे कई, त अॻियां वञी करे हिन सॼे सिचुएशन जो छा थींदो? त असां इन गणती में आहियूं, शौक़ु थिया पिया आहियूं त छा थींदो, छा कयूं? त सिर्फ़ु असां कोशिशि करे सघूं था पंहिंजी कलेक्टिवली हिकिड़ो पंहिंजो रोल निभायूं पिया, रोल निभायूं पिया। बसि बाक़ी अलाह खे पारत आहे, रब्बुल इज़त खे पारत आहे, त अलाह पाक जेको आहे बहितरी करे। बेशक तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां कंटिन्यू कयूं पंहिंजे प्रोग्राम खे त काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि, यकीन सां कंटिन्यू कंदासीं। ब्रेक्स जो टाइम थी वियो आहे, व्यूअर्स वधूं पिया साई जी तरफ़, अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। वेलकम बैक नज़रीन। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। सुबुह मेहराण में आउं चाहींदी आहियां त अव्हां जो जेको दर्द आहे उनजो आवाज़ असां बणिजी सघूं ऐं उहो आवाज़ असां अॻियां ताईं पहुचाए सघूं। अनवर मक़सूद चयो त जेकॾहिं बरसातूं कोन थियूं रुकजनि आज़ानूं ॾियण सां, त जेका 50 जी शइ आहे उहा घटि में घटि 50 में ॾिनी वञे। असां वटि प्लास्टिक जो रेट वधी वियो, जेका प्लास्टिक घरनि ते कवर कई वेंदी आहे 30 रुपया मीटर मां उहो वञी 500 550 ताईं वञी उहो बीठो रेट, ऐं न करे तॾहिं बि 400 खां घटि उहा प्लास्टिक कोन पई मिले। असां जेकॾहिं
सब्ज़ी ॾिसूं था, भाॼी ॾिसूं था, उनजा रेट्स इलाही वधी विया आहिनि। हक़ीक़त जी ॻाल्हि आहे, ज़मीनूं जेकॾहिं माण्हुनि जी वञनि पियूं, उन्हनि जो माल वञे पियो त खीर असां ताईं कीअं पहुचंदो, असां ताईं उहे भाॼियूं कीअं पहुचंदियूं ऐं असां उहे कीअं जेको आहे सो वठी सघूं था, कीअं ख़रीद करे सघूं था। असां जेकॾहिं पाण खे ॾिसूं था न, वञूं था रेट जॾहिं असां ॾिसूं था त असां चऊं था ही रेट वधी वियो आहे, इलाही वधी वियो आहे, मुश्किल थी वियो आहे हाणे रोज़ जो गुज़र सफ़र हर कंहिंजे लाइ मुश्किल थी वियो आहे। त उहे माण्हू जेके डेली वेजिस ते हलनि था, उन्हनि जो छा थींदो, उन्हनि जो गुज़ारो आख़िर कीअं थींदो। राति ई रिव्यूज़ ॿुधां पई नेशनली, असांजा बहिराड़ी जा माण्हू पंहिंजा सिंध जा असांजा बहिराड़ी जा माण्हू चवनि था त इहे भाॼियूं, इहे टमाटा, इहे बसर जिन जा रेट वधी विया आहिनि, इहे असांजे हुकुमराननि खे मुबारक हुजनि, उन्हनि असांखां भाॼी बि खसे वरिती जेका रोज़ असां पंहिंजे डेली वेजिस ते असां जेको कुझु कलेक्ट करियूं था, जंहिंसां असां पंहिंजो गुज़ारो करियूं था, गुज़र सफ़र करियूं था, उहो बि असां खसिजी वियो। हाणे असां वटि कुझु बि नाहे बचियो। त भला थींदो छा, छा असां कयूं हिन सिचुएशन में। असांजा वॉलंटियर्स केसीं ताईं पहुचनि, केसीं ताईं वञी करे हू माण्हुनि खे रोज़ जो खाधो पहुचाइनि ऐं हुननि जूं नीड्स वधनि पियूं। ही लिमिटेड शइ कोन्हे का, कलेक्टिवली जेको रोल आहे असांजो उहो हिकु ॾींहं जो, ॿ ॾींहं जो कोन्हे को, ही कंटिन्यूअस हिकिड़ो प्रोसेस आहे जेको सभु। ऐं अचां पई 2-3 ॾींहं जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी कैंप, वरी 2 कैंप, 3 कैंप, अॼु रस्ते ते 4-5 कैंप्स मूं ॾिठियूं आहिनि, 4 खां 5 खां 6 कैंप्स लॻी चुकियूं आहिनि ऐं माण्हू पंहिंजे वस मुताबिक़ वञनि पिया, हुते सामान ॾियनि पिया। असां सभिनीनि जो रोल आहे, असां सभिनीनि जी हीअ आज़माइश आहे, सिर्फ़ु हुननि जी आज़माइश कोन्हे का, हुननि जो ही ॾुखियो वक़्तु कोन्हे, ही ॾुखियो वक़्तु असां सभिनीनि ते आयो आहे, असांजी पंहिंजी गिफ़लतुनि जे करे आयो आहे। असां जॾहिं वोट जी ॻाल्हि कंदा आहियूं न, असां वोट जे अॻियां मजबूर न आहियूं, असां पंहिंजी सूरत हाल जे अॻियां मजबूर थी वञूं, तॾहिं असां शायदि किथे न किथे को चङाई जी तरफ़ वधी सघंदासीं। अदी दीबा, पंहिंजे ॾुख जो इज़हार त तव्हां जेको आहे सो वञो थियूं, जेका सूरत हाल ॾिसो थियूं, पंहिंजे लफ़्ज़नि सां हिकिड़ो इक़रार अव्हां करियो थियूं, पर कुझु सिटूं जेकॾहिं अव्हां असांजे प्रोग्राम में आलाप ईंदव त अञा वधीक जेको आहे सो उन ॾुख जो हिकिड़ो मुज़ाहिरो बि थी वेंदो ऐं हक़ीक़त पुछो त चवंदे बि मूंखे ॾुख थिए पियो, पर जेका असांजी सिचुएशन आहे न, असां हुनखां अखियूं नथा बूटे सघूं। अॼु सिचुएशन अहिड़ी आहे जो अलाप निकिरे ई कोन थो पियो, आवाज़ निकिरे ई कोन थो। मतिलबु असां शौक़ में आहियूं त हाणे सिंध जो छा थींदो ऐं सिंध जे हालातनि जो छा थींदो। अलाह वॾो आहे ऐं अलाह करम कंदो पंहिंजो। आमीन आमीन। मुंहिंजी का तयारी कोन हुई त मां कुझु ॻाईंदमि या कुझु झुंगारे तव्हांखे ॿुधाईंदमि, पर हिकिड़ी बस हिट मूंखे कंहिं सिंगर ॻाई आहे, शायदि अदा अहमद मुग़ल ॻाई आहे या कंहिं, मूंखे तमामु उहो पसंदि आहे ऐं इन सिचुएशन ते आहे त मां तव्हांखे बस हिट ॿुधायां थी। जी। ॾुख ॾाढो थींदो आहे, मूंखे रोअण ईंदो आहे, ॾुख ॾाढो थींदो आहे, मूंखे रोअण ईंदो आहे, ख़ाली ख़ाली पंहिंजो घरड़ो ॾिसी, हाय उजड़ियल पंहिंजो वेढ़ो ॾिसी, ॾुख ॾाढो थींदो आहे, मूंखे रोअण ईंदो आहे, ख़ाली ख़ाली पंहिंजो घरड़ो ॾिसी, हाय उजड़ियल पंहिंजो वेढ़ो ॾिसी। ही बस हिटूं मूंखे तमामु इन सिचुएशन ते जेके आहिनि तमामु पसंदि आहिनि, सो मां तव्हांजे आॾो ॿुधायूं, बिल्कुलु शेयर कयमि ऐं पंहिंजे माण्हुनि सही जे था लाइ चओ। बि। तव्हांजो अचणु ऐं चवां थी अहमियत वारो इन जे लाइ आहे त असां उन्हनि ॾुखनि खे जेको आहे सो हिकु दफ़ो उन्हनि ताईं असां हिकिड़ो अहसासु पहुचाए सघूं त असां अव्हां सां गॾु आहियूं, अव्हां जी सिचुएशन असां सम्झी सघूं था। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा अव्हां खे भली कार चवां थी, अव्हां पंहिंजो तारीफ़ करायो, किथां ॻाल्हायो पिया, कहिड़े शहर मां, कहिड़े ॻोठ मां ॻाल्हायो पिया? अदा तव्हांजो पंहिंजो नालो छा आहे? जी, छा चवणु चाहींदो तव्हां? अदा का टीम पहुती आहे, केसीं ताईं आवाज़ पहुतो आहे, का मदद थी आहे? अल्लाह अकबर। अल्लाह पाक रहम कंदो। कहिड़ो शहर आहे तव्हांजो? कड़ो खान।
ठीकु आहे पके खां हुते ठीकु आहे अदा अल्लाह पाक रहम कंदो ऐं आउं इहो ई चवंदसि त असां इन जे लाइ हिते मौजूदु आहियूं अल्लाह त भली तव्हांजी कंदो, जेका सूरत हाल आहे उनजो आवाज़ असां वणिजी सघूं अव्हां जा जेके ॾुख आहिनि उहे असांजा अपने ॾुख आहिनि अल्लाह रहम कंदो बिल्कुलु। अदी ॾिसो छा सूरत हाल आहे कल्ह जो तमामु घणी कॉल्स ख़राब कॉल्स सूरत हाल मूंखे आहे। शॉक कनि पियूं मां चवां पई माण्हू डायरेक्टली नाला वठनि पिया ऐं चवनि पिया असांजा बंद टुटनि पिया असांजा ॻोठ ॿुॾनि पिया ॿुॾनि माण्हू पिया। असांजा सरहदी वारा जेके माण्हू आहिनि अव्हां ख़ुदि सम्झो थियूं त हू जेको आहे सो पंहिंजूं मनियूं बचाइनि बचाइण पिया जे लाइ पाणी हू वरी वीचारा ग़रीबनि लाइ करे हा पिया हू वीचारा छॾनि। रोई पंहिंजी दर्द कथा बयानु कनि पिया बिल्कुलु इहे त घणे टाइम खां वठी ॻाल्हाए था वठनि जिन कोई वीडियो ठाहे मोकिले था छॾनि मां त उन्हनि माण्हुनि जे बारे में सोचां थी जिन्हनि वटि इहे टेक्नोलॉजी इहे गैजेट्स आहिनि ई कोन उन्हनि जी आवाज़ केरु भरजंदो उहे त कंहिंखे ॿुधाए बि रिपोर्टर्स बि तव्हांजा जेसि ताईं पुॼी सघनि था उहे खणी था अचनि सही ॻाल्हि आहे लेकिन उहे जेकी रियल फुटेज रियल तबाही आहे उहा तव्हां ऐं मूं ताईं पुॼी कोन्हे सही था ऐं चओ ॿी तव्हां ॻाल्हि कि डेथ टूल असांखे ख़बर कोन्हे सही ॻाल्हि आहे केतिरा माण्हू मरनि पिया छो जो डेटा कलेक्ट कजे कीअं डेटा कलेक्ट करण जो टूल्स उन फ्लडेड एरियाज़ में उहे न पुॼनि था न वर्क था करे सघनि सिचुएशन तमामु घणी वर्स्ट आहे इवन जॾहिं बलोचिस्तान में फ्लड आयो डिफरेंट सिंध जे इलाक़नि में आयो त असां ॾिसूं पिया कि सखर वटि असांखे लाशूं पियूं मिलनि माण्हुनि जूं त यानी ईअं माण्हू लुड़ी पिया अचनि कि उते अचनि पिया त ख़बर पए पई कि अच्छा इहे तादाद आहे तव्हां 10 था चओ हिते त सही ॻाल्हि 20 आहे 20 सही था 30 चओ 30 पिया सही आहिनि ॻाल्हि आहे सही ॻाल्हि आहे त जॾहिं लाश मिलनि था न त उते इंसान जेको आहे न छिरकजी वञे थो त एतिरा लाश जेको आहे सो अची पहुता आहिनि ॾाढी सिचुएशन वर्स थी चुकी आहे पर सरहदी वारा आख़िर किथे आहिनि किथे मिलंदा अदी दीपा कोन सर मिलंदा। तव्हां कंटिन्यू कजो जीअं तव्हां ॾिसो थियूं जहिड़े तरीक़े सां तव्हांजो कमु आहे जी अदी औरतुनि जी ॻाल्हि कजो तव्हां उन्हनि ॿारड़ियुनि जी ॻाल्हि कजो त उहे हिन सिचुएशन में भला कीअं पंहिंजो पाण खे संभालींदियूं हूंदियूं आख़िर बसि अदी वरी बि मां उहे ॻाल्हि कंदमि त असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं सॼी सिंध जेके आहे सोगवार आहे इन वाक़िए ते इन सूरत हाल ते असां सभई इन में बराबरि जा शरीक आहियूं उन्हनि जी मदद करणु खपे असांखे उन न्याणियुनि जी जिन्हनि खे मतिलबु इन अहिड़ी सूरत हाल में जिन्हनि जा तव्हां चयो त ॾाज बि छॾे करे हू अची वियूं आहिनि ऐं खुले आसमान जे हेठि न्याणियूं वेठियूं आहिनि त असांजी न्याणियुनि जे लाइ बि हुकूमत खे जेको आहे क़दम जेको आहे अॻिते वधाइणु खपे नंढड़नि ॿारनि जे लाइ न्याणियुनि जे लाइ मतिलबु असांजी हुकूमत किथे आहे मां त इहे सोचियां थी त हुकूमत आहे किथे हेतिरो सामान हेतिरो सभु कुझु एॾो फंड ऐं एॾो कुझु अचे पियो हू सामान आहे किथे त ॾाढे ॾुख जी सूरत हाल आहे असांजी हुकूमतनि खे जेको आहे उहो क़दम अॻिते वधाइणु खपे ॾिसो अलाह पाक जी लाठी जेका चवंदा आहिनि ॾाढी बेआवाज़ आहे अगरि तव्हां हिन वक़्त में अहिड़े पंहिंजे ग़रीब मारूड़नि जे लाइ कुझु न कंदो त थी सघे थो कल्ह तव्हां ते बि इहो वक़्तु अची वञे त मां हुकूमत खां सिंध हुकूमत खां इहो अपील कंदमि जेके बि वस वारा आहिनि उन्हनि खां इहे असां अपील कंदासीं त न्याणियुनि जो ख़ासि ख़्यालु कयो वञे उन्हनि जी ज़रूरियात जी शयूं उन्हनि वटि पहुचायूं वञनि नंढड़नि ॿारनि जे लाइ जेके शयूं आहिनि उहे पहुचायूं वञनि सिर्फ़ु इहे न आहे त असां बिरयानी जी हिकिड़ी थैली जेका उनजे हथ में थमाए छॾियूं त बाबा ही बिरयानी खाए पंहिंजो पेट भरियो न तव्हां वटि छिति हुजे न तव्हां वटि को घर हुजे न तव्हां वटि को सुम्हण जी का जॻह हुजे न तव्हां वटि को आराम हुजे त सूरत हाल ॾाढी ख़तरनाक आहे मां वरी बि चवंदमि त असां सभु शौक़ु आहियूं आहिनि अहिड़ी सूरत हाल में त हाणे छा थींदो ऐं कीअं कंदासीं बहरहाल अलाह वॾो आहे अलाह मालिक आहे इनशाला बहितरी थींदी सिंध वरी बि मुरकंदी सिंध ख़ुशहाल हूंदी असांजूं दुआऊं आहिनि इंशाल्लाह बिल्कुलु बिल्कुलु असां इहा ई उमेद रखूं था लाइव कॉलर आहिनि अलाह अस्सलाम वालेकुम अदा अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो किथां ॻाल्हायो पिया कहिड़े शहर मां पंहिंजो नालो ॿुधाइजो जी अदा छा सूरत हाल आहे घोटकी जी अदा घोटकी जी छा सूरत हाल आहे छा चवणु चाहींदव तव्हां मुंहिंजा भाउ पाणी बीठो आहे जो अदा कोई सरहदी वारो अव्हां ताईं पहुतो आहे नाहे पहुतो कुझु शयूं पहुतियूं आहिनि माण्हुनि जी छा सूरत हाल आहे हिन टाइम ते जी अदा
मुझे ख्याल से सिग्नल जो को प्रॉब्लम है। थैंक यू सो मच अदा तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ऐं असांखे ख़बर आहे त घोटगी जो जेके बराड़ी ऐं ॻोठ वारियूं जेके साइट्स आहिनि उते छा हिन महिल सूरत हाल आहे या कहिड़े तरीक़े सां माण्हुनि ताईं को राशन पाणी पहुचे पियो। मां चवां पई जिथे टीम्स वञनि पियूं उन्हनि जूं उहे नीड्स पूरियूं न पियूं थियनि, वधि खां वधि ज़रूरत आहे अवां सभिनी जी कलेक्शन जी, वधि खां वधि ज़रूरत आहे त तव्हां हिक ॿिए जो साथ निभायो। लाइव कॉलर आहिनि अॻियां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा अवांखे खुशा खैर बड़े खैर आ। अदा अवां खां इहो पुछंदसि त तव्हां किथे ॻाल्हायो, किथां खां ॻाल्हायो पिया? पने आकिल खां मारफ गोठ ता चढ़दी। जी जी अदा पनो आकिल खां तव्हां ॻाल्हायो पिया। छा सूरत हाल आहे मारोड़नि जी? अॼु सूरत हाल इहा ई आहे, माल माण्हुनि जा रोड ते वेठा आहिनि, जा घर असांजा ॿुॾी आहिनि पाणी में बि। जी अदा केरु सरंदी वारो को पोतो आहे? पाणी जेका घणा कचा जेका रही आहे पकी जायूं बचड़ा आहिनि, माण्हू मुसाफ़िर ॾाढा आहिनि। जी बिल्कुलु अदा बिल्कुलु असां इन सूरत हाल खां असां वाक़िफ़ आहियूं। मां इहो पुछणु चाहींदमि। पाणी में तव्हां वठी सघे चवण अलाह ख़ैर कंदो आहे। आमीन आमीन अल्लाह पाक खैर कंदो। अदा ऐं इहो तव्हां खां पुछणु मुंहिंजे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी चुकी आहे ऐं जेकॾहिं तव्हां इन्हनि माण्हुनि ताईं पहुचो पिया त महिरबानी करे उन्हनि जो जेको हक़ आहे उन्हनि ताईं प्रॉपर वे में पहुचायो। जेतिरियूं कैंप्स लॻनि पियूं उन में जेतिरो कलेक्ट थिए पियो सही तरीक़े सां प्रॉपर नमूने सां उन्हनि ताईं वञी करे हिकिड़े इज़त वारे तरीक़े सां तव्हां उन्हनि ताईं पहुचायो। कुझु मीम्स ॾिसां पई ऐं कुझु वीडियोस ॾिसां पई, माण्हू उन्हनि खे ॾियनि पिया, उन्हनि खे परे कनि पिया, हू थेलियूं उन्हनि जे हथनि में हैंग्ड आहिनि, हिकारत कुझु ॾेखारनि पिया। हक़ीक़त जी ॻाल्हि आहे। ऐं कल्ह बि प्रोग्राम में आउं इहा ॻाल्हि करे चुकी हुयसि त असां वटि रिपोर्टिंग जेका थिए पई उहा रिपोर्टिंग जी हद ताईं आहे, स्क्रीन जी हद ताईं आहे। हींअर सिचुएशन इलाही वर्स थी चुकी आहे। असांजा माण्हू जेके हार्ड एरियाज़ में फाथल आहिनि मारवी, उन्हनि ताईं केरु कोन थो पहुची सघे, केरु बि कोन थो पहुची सघे। तव्हां उन हवाले सां छा चवंदव? मां कोई शाइर बि न आहियां, मां कुझु लिखंदी बि न आहियां, एतिरो ख़ासि न आहियां। कॾहिं बसि दिलि चवंदी आहे त कुझु सिटूं लिखी छॾंदी आहियां। मां अगेन इंटरप्ट कयां पई, सॉरी बट लाइव कॉलर आहिनि उन्हनि सां ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जी अदा मूंखे भली कार चवां थी, पंहिंजो तारुफ़ करायो, किथां पिया ॻाल्हायो, कहिड़े शहर मां पिया ॻाल्हायो? जी शादाब खान खोसो तंगवानी खां थी। जी अदा छा सूरत हाल आहे, छा पोजीशन आहे, छा चवंदव तव्हां? अभी अल्लाह ताला जी तरफां बारिश आई आहे, उनखे त असां सबर कयो आहे। जी नुक़सान त ज़मीन वग़ैरह जो थी वियो, लेकिन हाणे असांजा वॾेरा ऐं डीसी साहब असांखे ॿुधाइण चाहे थो तंगवानी शहर खे। अल्लाह अकबर। अदा तव्हां मतिलबु कलेक्टिवली छा पिया कयो, उन्हनि ताईं कीअं पहुचो पिया, पंहिंजो आवाज़ उन्हनि ताईं तव्हां कीअं पहुचायो था? असां हिननि ज़ालिमनि खे त चऊं था बाबा हाणे को रब कयो आहे त उहो त चलो सही आहे, पर तव्हां पंहिंजे हथ सां त असांखे न ॿुधायो न। सही ॻाल्हि आहे अदा, अल्लाह पाक रहम कंदो। ऐं ॿियो इहो आहे जेको असांजो आदि इहो आहे न, जेको तंगवानी असांजो शहर आहे न, जी जी इहो सभिनी खां ग़रीब इलाइक़ो आहे पूरे सिंध में न। हाँ दा बिल्कुल तव्हां सही पिया चओ, अल्लाह पाक ग़रीब इलाइक़ो आहे, लेकिन हे ज़ालिम वॾेरा ऐं डीसी साहब मिलाए इन खे तमाम खां ॿुधाइनि था। जी अदा तव्हां बिल्कुल सही पिया चओ, अल्लाह पाक रहम कंदो। तव्हांजी महिरबानी। जी जी अदा महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। ही डीसीस लाइ चवनि पिया था त हू असांजा इलाइक़ा ॿोड़ाइण चाहिनि था, असांजी बहिराड़ी जा साइट्स जेके आहिनि हू तबाह करणु चाहिनि था। हिननि जो चवण जो मक़सदु इहो ई आहे। सो ख़ुदारा तव्हां ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। व्यूअर्स वक़्तु साईअ जो थी वियो आहे, असां ब्रेक जी तरफ़ वधी रहिया आहियूं। जल्दी सां हाज़िर थियूं त तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह बहिरान में। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी। काज़ी अहमद मां असां लाइव कॉलर आहिनि ऐं पंहिंजी भेण खे भलीकार चवां थी। अदी हेलो हेलो जी जी अदी आऊं अव्हांखे भलीकार चवां थी, पंहिंजो नालो ॿुधायो। मुंहिंजो नालो नजमा आहे। जी जी अदी नजमा, काज़ी अहमद जी छा पोजीशन आहे, छा चवणु चाहींदियूं अव्हां? असां काज़ी अहमद जे शहर में वेठा आहियूं। असांजो जेको ॻोठ आहे सॼो ॿुॾी वियो आहे, पड सॼो ॿुॾी वियो आहे। उते को इंतज़ाम न आहे, का शइ न आहे। असांजा पंहिंजा छोकिरा, हिकिड़ो असांजो मासात वीचारो ॿुॾी वियो, हुनखे कढियो अथनि। एॾी अफ़रा तफ़री आहे, को माना का हुकूमत कमु नथी करे। अदी ॻोठ में केतिरा घर आहिनि, केतिरी आबादी आहे? असीं
घणी आबादी आहे बच्चा तंहिंमें असां कमत गाह फसल मान घर छॾे माण्हू वीचारा असांजा माइट रोडनि ते वेठा आहिनि। डीसी केरु आहे? डीसी जो तव्हां नालो वठो, जेके वस वारा आहिनि जिन जा नाला अव्हांखे अचनि था, तव्हां नाला प्रोग्राम में वठी सघो था? हा जी, वस वारा इलाही आहिनि, वॾेरा आहिनि, सभु आहिनि, उनड़ आहिनि, हर को वस वारो आहे, वोट वठण लाइ त सभु को अचे थो। नालो ॿुधायो न अदीत जे डीसी केरु आहे, नालो ॿुधायो। डीसी जो नालो त अमां मूंखे नथो अचे पुट। घर जो औरतूं आहिनि, हू पंहिंजी सिचुएशन ॿिए बयान कंहिंजो कनि नालो हिते जो थियूं। वॾो जी, अदी जेको हूंदो। तव्हां मूंखे इहो ॿुधाइजो तव्हां जूं हींअर नीड्स छा आहिनि, अव्हां छा थियूं सम्झो त हींअर अव्हां ताईं जेकॾहिं केरु वस वारा पहुचनि था त हू छा कनि, छा खणी अचनि अव्हां ताईं? असांखे कुझु न खपे, असांखे सिर्फ़ु पाणी नेकाल थिए, पाणी नेकाल थिए ऐं असांखे पंहिंजा घर साफ़ खपनि, पाणी जो असांखे कुझु न खपे, असां कुझु ॾींदा बि कोन ऐं असीं चऊं बि कोन था। अदी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में शामिल थियो, इलाही वॾी ॻाल्हि कई आहे तव्हां। त असांखे कुझु कोन थो खपे, असां तव्हां खां वठूं कोन था, असां वठण वारा न आहियूं। हाणे ॾिसो माण्हू चवंदा असां तव्हां खां वठण वारा न आहियूं, तव्हां वसंदी वारा आहियो, तव्हां सरंदी वारा आहियो, तव्हां असांजा ॻोठ साफ़ करायो, असां सभु कुझु पाण कंदासीं। घरनि जे अंदरि हक़ीक़त आहे। महदूद रहिजी विया आहिनि, हो पंहिंजी ज़रूरत जी शयूं, मां उहो ई त चवां थी, इहो छा कॉन्सेप्ट आहे 25,000 वारो? ते चवनि था कि असांखे पंहिंजे घरनि में इज़त सां वेठा हुजूं, तव्हां पाणी कढी छॾो, असां पंहिंजो पाण कमु हलाईंदासीं। त इहो हुकूमत सम्झे कि बाबा असां वटि हिते तबका आहिनि, हर तबके जूं अलॻि नीड्स आहिनि, सभिनी खे तव्हां हिकिड़ो जेको आहे बेगर्स वारो टैग हणी बसि तव्हां शुरूआत करे छॾी आहे बांटण। अच्छा मारवी ॾिसो, वोटिंग जे लाइ हू पहुचनि था, ठीकु आहे, ट्रांसपोर्ट इज़ीली अची वेंदी आहे, ट्रांसपोर्ट जे हवाले सां तव्हां छा चवंदो? इहो अव्हां खां पुछंदसि, तव्हां खां आंसर वठंदसि, पर लाइव कॉलर आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदब अली कार चवां थी, अव्हां किथां ॻाल्हायो पिया, कहिड़े शहर मां ॻाल्हायो पिया? साईं मां मदद रिंद मक़सूद रिंद ज़िलो सागर। साईं असांखे हथरादू बुड़नि पिया ऐं सिग्नल जा बंदि ॾाढा नथा कनि, असांखे इमदाद जी ज़रूरत न आहे, पर सिग्नलनि जा ऐं शाखनि जा बंदि ॾाढा कया वञनि, बराए महिरबानी। अदा बंदि टोड़नि पिया, केरु एतिरा वसंदी वारा आहिनि, वस वारा आहिनि जेके बंदि टोड़नि पिया, नाला वठी सघो था तव्हां? अॼु राति बि असांजे तक़रीबन इलाइक़े में सिग्नल निकिरंदो आहे, उन सिग्नल ते असां माण्हू भॼाया आहिनि, कट हणण जी कोशिशि कई आहे उन्हनि। जी मक़सूद असां जेको हींअर चवण था चाहिनि, जेको बि कट हणण आयो उनखे असां ज़िंदा मारींदासीं या मारे छॾींदासीं, पोइ असां ते मयार न कनि, इसलिए हुकूमत ज़िम्मेवार हूंदी। अदा सागर मुंहिंजो पंहिंजो शहर आहे, हिते जो केरु वॾो आहे जेको ईअं करे पियो? मतिलबु हुते जो आहे न, उहो लिमिटेड एरिया आहे। इहे ई बसि बनियुनि जो पाणी पिया छंडाइनि, पंहिंजे जो बनियुनि जो इहो तरीक़ो सही न आहे। असांजो इलाइक़ो थोरो घणो बचो आहे, उन्हनि खे इहो वरी वञी मौक़े जो फ़ाइदो था वठनि पिया, त बरसातूं पयूं आहिनि, मींहनि जे करे वरी माण्हू ॿुॾी पिया आहिनि। महिरबानी ईअं न कयो, असांखे इमदाद जी का ज़रूरत न आहे, पंहिंजा सिग्नल ऐं शाखनि जा बंदि अदा तव्हां बिल्कुलु सही चओ पिया, थैंक यू सो मच, तव्हां कॉल कई आहे, मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थिया आहियो। सो इहो चवणु मुंहिंजो बि फ़र्ज़ु आहे त हिन सिचुएशन में असां इन हद ताईं न वञूं जो असां इन जहिड़नि ताईं पहुचूं जो असां चऊं त न असां जानू उन्हनि जो वठंदासीं। ॻाल्हि करे छॾी आहे, इन वक़्तु असां सम्झी सघूं था ताहिरा, माण्हू इन वक़्तु एॾी मजबूरी ऐं एॾी शिदत जे गुस्से जी हालत में आहिनि कि उन्हनि खे सम्झ में नथो अचे कि असांजो सभु लुड़ंदो थो वञे, असांजा पंहिंजा ख़तम था थींदा वञनि, त असां वञी सवाल कंहिंखां कयूं? सही ॻाल्हि आहे मारवी, ॾिसो हिकिड़ो जेका न सिधी ॻाल्हि आहे, एवरी एक्शन हैव इट्स इक्वल एंड अपोज़िट रिएक्शन। सो रिएक्शन ईंदो, माण्हुनि जो रिएक्शन ज़रूरु ईंदो। लाइव कॉलर आहिनि अगेन। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आदि सूरत हाल टंडे भागी जी छा थींदो भला? हे माण्हू लत भरण थी वई आहे, माण्हुनि जो माल वाल मरे पियो, माण्हुनि खे खाद खुराक कोन थी मिले, भला छा थींदो आवाम जो? गवर्नमेंट हथ सां असांजा माना नाकाबंदी करे, गवर्नमेंट हथ सां माना असांजा इहे माना माण्हुनि खे बोरियो वियो आहे। पीपल्स पार्टी MP MNA ना आयल जेके आहिनि से हिननि हथ सां माण्हुनि खे बोरियो वियो आहे। या असां बतीन ज़िले वारनि लाइ कहिड़ो नाहक आहे, छा थींदो हिननि जो? सही था चओ अदा, बिल्कुलु तव्हां सही था चओ, तव्हां बिल्कुलु सही निशाहिंदी कई आहे। महिरबानी, तव्हां पंहिंजो नालो कोन ॿुधायो, प्रोग्राम में शामिल थियो, पर एक्यूरेट तव्हां ॻाल्हि करे वियो। टंडो बागो, अल्लाह अकबर, जेका असांजी सिंध जी सूरत हाल आहे, इंतिहाई नासाज़ सूरत हाल आहे। वक़्तु वधीक इजाज़त कोन थो ॾिए। प्रोग्राम में काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि, काफ़ी सारियूं वीडियोज़, मीम्स, हर शइ, माण्हुनि जा रिव्यूज़, असांजी ॿहिराड़ियुनि जा इलाइक़ा, असांजी ॻोठ जी जेका सूरत हाल आहे, सिर्फ़ु हिक जी न, हर ॻोठ जी, पूरी सिंध जी खोड़ सारियूं ॻाल्हियूं करे सघां थी, पर
वक़्तु मूंखे वधीक इजाज़त कोन थो ॾिए। अदी दीबा सर तव्हां मूंखे ॿुधाइजो, दीबा लास्ट में छा मैसेज ॾींदव, छा तव्हां चवणु चाहींदव इन शॉर्ट? मां इहे मैसेज ॾींदमि त जेके सिंध जी सूरत हाल आहे, अचो सभु गॾिजी करे हिकु थियूं ऐं ग़रीब मारोड़ा जेके मरनि पिया, जिन्हनि वटि घर न आहे, खाधो न आहे, जेको मतिलबु बिल्कुलु बि ख़राबु सूरत हाल आहे सिंध जी, उन में सभु गॾिजी उन्हनि जी मदद कयूं। ऐं मां हुकूमत खे बि अपील कंदमि त सिर्फ़ु सेल्फियूं न कढायो, प्लीज़ महिरबानी करे हिन माण्हुनि जी मदद कयो। मारोड़ा मरनि पिया, उन्हनि जा घर वर सभु बुॾी विया आहिनि, उन्हनि जो सभु कुझु ख़तमु थी पियो आहे। फोटो सेशन न करायो। हाणे माण्हुनि में शऊर अची वियो अथव, हाणे तव्हांखे वोट बि कोन मिलंदो। मां इहे ॿुधाए छॾियां, माण्हुनि खे में शऊर अची वियो आहे, भले पढ़ियल लिखियल हुजे या हू अनपढ़ हुजे। सही ॻाल्हि आहे, सिचुएशन माण्हू खे चेंज कंदी मुंहिंजो आहे। इहे दीबा तव्हां मैसेज आहे। बिल्कुलु सही चयो, सुठो मैसेज आहे तव्हांजो ऐं आउं थैंकफुल बि आहियां जो तव्हां प्रोग्राम में मौजूदु रहियो, जॾहिं तव्हांजी नंढड़ी जी तबियत बि सही कोन्हे। बिल्कुलु मुंहिंजी पंहिंजी बि ठीकु न हुई, पर मां त मुर्तज़ा मजबूर जे हिकिड़े चए ते बसि हली आयसि, छो त सूरत हाल बि अहिड़ी हुई। सिंध जी सूरत हाल ते ॻाल्हाइणो हुयो ऐं असां दुआ था करे सघूं त सिंध जेको आहे उहे सदा मुरकंदी रहे। आमीन आमीन। मारवी तव्हां इन शॉर्ट छा चवणु चाहींदव, छा मैसेज ॾींदव? मां तव्हांखे पहिरीं त कुझु जेके आहिनि सिटूं दिलि में उहे ई पहिरीं शेयर करणु चाहींदमि। जी। रंजियल रंजियल दिलड़ियूं, रंजियल रंजियल मां, लुड़ी विया मारुअड़ा, कढी मुंहिंजो साह। घड़ी घड़ी इहा शइ ईअं महसूसु पई थिए कि जेके वस वारा आहिनि उहे बि पंहिंजे वस जी करण जी कोशिशि कनि था, लेकिन असांजे सिंध खे मालिकी जी ज़रूरत आहे। असांखे ॾिसो किथे बि केतिरो बि ॻाल्हाए वठूं, वरी इन्हनि वॾेरनि, इन्हनि लीडर्स, इन्हनि पॉलिटिकल पर्सनैलिटीज़, इन्हनि जंहिंखे वोट ॾिनो आहे न, सवाल इन्हनि खां ई असांखे करणो आहे। ऐं इहो ई मां आख़िर में चवणु चाहींदमि, अॻिते वधो, कमु कयो, असांजे माण्हुनि खे संभालियो। माण्हुनि जो जेको नुक़सानु थियो आहे, इहे जेके खज़ाना भरिया अथव, इन्हनि खज़ाननि खे कढी करे हाणे उन्हनि जे लाइ कमु आणियो। मां इहो ई स्ट्रॉन्ग मैसेज मां इहो ई ॾियणु चाहींदमि। बिल्कुलु तव्हांजो इलाही सुठो मैसेज आहे, वैल्यूएबल मैसेज आहे ऐं आउं इलाही थैंकफुल आहियां मारवी तव्हांजी बि, तव्हां टाइम कढियो आहे, हिन सिचुएशन में आया आहियो। यकीन करियो आई वुड नॉट एक्सपेक्ट त तव्हां ईअं ईंदव ऐं असांजी हिन सिचुएशन में ॻाल्हि ॿोल थी, लेकिन बहितरीनु ॻाल्हि ॿोल थी आहे पंहिंजी। ऐं जेको आहे सो बहितरीनु मैसेज आहे, हुकुमराननि जे लाइ मैसेज आहे, असांजे माण्हुनि जे लाइ मैसेज आहे। वेंदे वेंदे आउं बि इहो चवंदसि त हिकु ॿिए जो हथु पकड़ियो, महिनत करियो, पंहिंजी हिमत कयो, पंहिंजी मजबूरियुनि अॻियां तव्हां मजबूर थी वञो। वोट अॻियां प्लीज़ तव्हां मजबूर न थियो, सोची सम्झी करे पंहिंजो हक़ इस्तेमालु कयो वोट जो, पंहिंजे हुजण जो तव्हां जेको आहे न पंहिंजो पाण खे वैल्यू ॾियो, पंहिंजी वैल्यू खे तव्हां सम्झो। वक़्तु वधीक इजाज़त असांखे नथो ॾिए, इंशाअल्लाह असां सुभाणे वरी हाज़िर थींदासीं कि नवां महिमान ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं खणी करे पंहिंजी समूरी टीम सां आउं हाज़िर थींदसि। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे तव्हां ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआनि में असांखे बि तव्हां यादि रखिजो। अल्लाह वाही।